हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन मेरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो? ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु मंडे आहे। जीअं त मां हमेशह चवंदी आहियां, मंडे इज़ अ लेज़ी डे। मूंखे ॾाढो लेज़ी लॻंदो आहे, छो जो वीकेंड हूंदो आहे। वीकेंड ते असां जेको आहे पंहिंजे घर भातियुनि सां हूंदा आहियूं, इंजॉय कंदा आहियूं, घुमंदा फिरंदा आहियूं। वरी जॾहिं मंडे ईंदो आहे न त मूंखे ईअं लॻंदो आहे त ॾाढो लेज़ी आहे ऐं ॾाढो हेक्टिक मूंखे फील थींदो आहे। वरी जीअं ॾींहुं गुज़रंदो वेंदो आहे, वरी ॿियो ॾींहुं ईंदो आहे, अंगारो ईंदो आहे, अरबा ईंदा, पोइ मूंखे ईअं लॻंदो आहे त हा ठीकु आहे, हाणे मां रूटीन में अचणु शुरू थी आहियां। पर ज़ाहिर आहे 2 ॾींहं मोकल हूंदी आहे त निंड करे उथंदा आहियूं, देरि सां उथंदा आहियूं, देरि सां सुम्हंदा आहियूं, त इनजे करे लेज़ीनेस थींदी आहे। बहरहाल पहिरियों ॾींहुं ई आहे वीक जो ऐं सुठो फ़िलहालु त गुज़रियो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह सुबुह साईं जेको आहे अलाह जी रहमत बि वसी आहे। मौसम कुझु बहितर, राति ताईं त ईअं पियो महसूसु थिए त बसि साह निकिरी वेंदो, एॾी घुट गर्मी शदीद हुई। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह जीअं सुबुह थी ऐं उन खां पोइ जेको आहे थोरो थोरो मौसम बहितर थींदो वियो ऐं हल्की हल्की बूंदाबांदी बि थी आहे। कुझु इलाइक़नि में त वधीक बरसाति थी आहे। 1-2 ॾींहं अञा ई गर्मी जो सिलसिलो रहंदो, पर इंशाअल्लाह कुझु ॾींहंनि में मौसम बहितर थी वेंदो। छो त तव्हांखे ख़बर ई त बहरिया अरब में हिकिड़ी सर्कुलेशन थी रही हुई, जेका अॼु सुभाणे जे विच ताईं ख़तमु थी वेंदी। उन खां पोइ वरी समुंद्री हवाऊं जेके आहिनि शुरू थी वेंदियूं ऐं कराची जो मौसम बहितर थी वेंदो। ऐं अॼु जेको आहे मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त वो आए हमारे स्टूडियो में खुदा की कुदरत है, वो आए हमारे स्टूडियो में खुदा की कुदरत है, कभी हम उनको कभी अपने स्टूडियो को देखते हैं। इहो शेर मां इन करे ईअं चई वियमि छो त अॼु जेको माण्हू हिते वेठल आहे सुपरस्टार आहे सिंधी मीडिया जो ऐं तमामु घणो कमु बि कयो आहे मां उन सां गॾु। ऐं माशाअल्लाह ॾाढो टैलेंटेड आहे, ॾाढो टैलेंटेड आहे। अॼु त मां मतिलबु चवां थी न त मूंखे मौक़ो मिलियो आहे लाइफ में फर्स्ट टाइम त मां हुनजो इंटरव्यू कंदसि। इंटरव्यू छा, जस्ट चिट चैट ई कंदासीं, जेका पहिरियां बि कंदा हुआसीं। ऐं सुठो कोलीग, सुठो बहितरीनु इंसानु ऐं तमामु बहितरीनु जेको आहे न एक्टर बि आहे। सो थोरी देरि में ॿुधाईंदसि, इहो सस्पेंस हुजे, छो त काफ़ी टाइम खां पोइ जेको आहे केटीन जी स्क्रीन ते तव्हां सभिनीनि खे नज़र ईंदो। ऐं अॼु मां त मतिलबु ॾाढो ख़ुशि आहियां त हू आयो आहे हिते रंगन भरी शाम में ऐं इलाही कचहरी कंदासीं। पर उन खां पहिरियां तव्हांखे हिकिड़ी इंफॉर्मेशन ॾियणु चाहींदसि त अॼु 14 अक्टूबर जो ॾींहुं आहे। सिंध जे मौसीक़ार आज़म उस्ताद फ़िरोज़ गुल जी 28वीं वरसी आहे। सदारती अवॉर्ड याफ़्ता हिन मौसीक़ार ऐं गुलकार उस्ताद मरहूम फ़िरोज़ गुल साहब जो तालुक़ राजस्थान जे जैसलमेर घराणे सां हो। उस्ताद फ़िरोज़ गुल सिंधी मौसीक़ी जो वाहिद मौसीक़ार हो जंहिं पंहिंजी मौसीक़ी में पाकिस्तान में सिर्फ़ु अव्वल जे गुलकारनि खे ॻाराए पाण मञरायो। इन में मलकाए तरनुम, नूर जहां, मेहदी हसन, नुसरत फ़तेह अली ख़ान साहब, महनाज, आबदा परवीन साहिबा, नाहिद अख्तर, हुमेरा चन्ना, बिल्किस ख़ानम, असद अमानत अली ख़ान, अज़रा जहां, सायरा नसीम शामिल आहिनि। सो उन्हनि खे जेको आहे सिंध हुकूमत तरफ़ां त हयात सक़ाफ़ती सफ़ीर, रेडियो पाकिस्तान हैदराबाद तरफ़ां एक्सीलेंस अवॉर्ड, सिंधी फिल्मुनि में बहितरीनु मौसीक़ार निगार अवॉर्ड ऐं बुलान अवॉर्ड बि मिलियल आहिनि। ऐं उन खां अलावा अॼु हिते हिकिड़ी ज़बरदस्त पर्सनैलिटी वेठल आहे, जेके बि मतिलबु कराटे जा शौक़ीन आहिनि या जेके सिखणु चाहिनि था या जेके चैम्पियन थियणु चाहिनि था, त तव्हां बिल्कुलु हिननि खे फॉलो करे सघो था, हिननि जी वीडियोज़ क्लिप्स वग़ैरह ॾिसी सघो था ऐं इंटरनेशनल लेवल जा चैम्पियन आहिनि। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु अॼु निसार स्माइलर साहबु हिते मौजूदु आहिनि। निसार स्माइलर ने कराटे में 1975 में कराटे चैम्पियन बनाया था। न इससे पहले न इसके बाद पाकिस्तान को किसी भी चैम्पियन, इससे पहले किसी ने भी इनको चैम्पियन नहीं बनाया था। निसार स्माइलर ने इंग्लैंड को 2 बार वर्ल्ड चैम्पियन बनाया है। अब तक निसार स्माइलर ने इंग्लैंड के लिए 2 बार चैम्पियन, 4 मरतबा यूरोपियन चैम्पियन हैट्रिक की है और 4 मरतबा ब्रिटिश चैम्पियन, वो भी हैट्रिक के साथ। ये भी हैट्रिक के साथ अभी तक कोई नहीं जीता ये टाइटल।
निसार स्माइलर के पास ही सबसे ज़्यादा गोल्ड मेडल हैं। हिननि माशाल्लाह 102 गोल्ड मेडल जेके आहिनि खटिया आहिनि ऐं हिननि जी जेका सॼी फैमिली आहे माशाल्लाह हिननि जी वाइफ बि गोल्ड मेडलिस्ट आहे, हिननि जी धीउ बि गोल्ड मेडलिस्ट आहे ऐं हिननि जा ॿई पुट बि गोल्ड मेडलिस्ट आहिनि। यानी 102 गोल्ड मेडल जेके आहिनि निसार स्माइलर जे क्रेडिट ते आहिनि ऐं 50 जेके गोल्ड मेडल आहिनि हिननि जी फैमिली जे क्रेडिट ते अचनि था। उन खां अलावा हिननि बॉलीवुड ऐं लॉलीवुड जी फिल्मुनि में बि कमु कयो आहे। शमी मारा जी फिल्म बुढ़ा बिगड़ जाएगा में बि कमु कयो आहे। ड्रामनि में बि कमु कयो आहे जंहिंमें पाकिस्तानी निजात फिल्म राइटर शफ़ीकुर रहमान आमिर जेतिरी बि ड्रामनि में बि कमु कयो आहे। सो अॼु हिननि सां खोड़ सारी कचहरी कंदासीं ऐं उन खां अलावा तव्हां सभिनीनि खे जेको आहे ॾिसी करे ख़ुशी थींदी त KTN जी स्क्रीन ते हिकिड़ो गानो ॾाढो मशहूरु थियो गुमसुम तन्हा रहण ऐं उन खां अलावा पंहिंजा दर्द पंहिंजा सूर कंहिंखे ॿुधायां। सो इहे उहे गाना आहिनि जेके KTN जी स्क्रीन जा फेमस गाना आहिनि। ज़ाहिद गुल साहब असां सां गॾु आहे ऐं उन खां पहिरियां जंहिं एक्टर जी मां ॻाल्हि पई कई जेको सस्पेंस मां तव्हांखे ॿुधायो हुयो माशाल्लाह उन्हनि सां गॾु तमामु घणो कमु बि कयो आहे ऐं हिकिड़ो ड्रामो कोरो काग़ज़ जंहिंमें हू मूंसां गॾु बि हुया ऐं उन में बि असांजो ट्रैक तमामु बहितरीनु हुयो। उन खां अलावा बि खोड़ कमु कयो आहे। जीअं त मां हमेशह चवंदी आहे त अल्हम्दुलिल्लाह एतिरो कमु करे चुका आहियूं पर ड्रामनि जा नाला यादि कोन्हनि अॼु बि। सो असां सां गॾु हैदर कादरी बि हिते मौजूदु आहे। सो सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो हैदर, ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं माशाल्लाह तव्हां जेको इंट्रो में जेको कुझु बयानु कयो कॾहिं साम्हूं त न चयो आहे तव्हांखे ज़रूरत आहे ज़रूरत न आहे। मां सम्झंदो हुउमि त शायदि असांखे कुझु सम्झंदी न आहे। न अहिड़ी ॻाल्हि न आहे। तव्हां सां कचहरी कंदासीं, इलाही कचहरी कंदासीं। ऐं अस्सलाम वालेकुम सर, कैसे हैं आप? ठीक हैं, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। KTN पर आ गए हम, कबूल कीजिए निसार स्माइलर की जानिब से। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आज पीर का दिन है और अक्टूबर की 14 तारीख 2024वां साल। हम करते हैं सबको सत श्री अकाल। आज हमारे साथ मौजूद हैं अच्छे फनकार, म्यूज़िकल फनकार। अब करते हैं सबको सत श्री अकाल। वाह जी वाह, ज़बरदस्त। सबसे पहले तो आपसे ये पूछना चाहूँगी निसार स्माइलर तो मतलब वो होता है ना जो स्माइल करता है, तो आप जब पैदा हुए तो कुछ ज्यादा ही स्माइल कर रहे थे? क्या लगता है ऐसा ही मुझे कि बाल साहब ने नाम रखा है, फैमिली ने नाम रखा इसीलिए रखा होगा ना जी। चले ये बात अच्छी बात है। तो ये बाबा ने रखा था, अम्मा ने रखा था? नहीं, बाबा ने रखा था। सही। तो सर ये बताइए कि आप माशाल्लाह चैम्पियन हैं कराटे के, तो ये शौक आपको कैसे मिला? आपने बस फैसला कर दिया आपके पेरेंट्स ने कि बस बरतानिया शिफ्ट होना है और वहीं खेलना है, वहीं करियर बनाना है? नहीं, वालिदैन जो थे वो वाले साहब पहले इंग्लैंड में रहते थे, वहाँ से फिर आए यहाँ इंग्लैंड पाकिस्तान। तो वो बैंक में काम करते, मैनेजर थे, वो कोर्स करने के लिए गए थे, वो वहाँ से वापस आए। फिर यहाँ से फिर हमें सबको साथ ले गए पाकिस्तान से। तो वहीं पर मैंने तालीम हासिल की है, तो वहीं पर हमने पढ़ा लिखा है, तो वहीं पर मैंने कराटे सीखी है। अच्छा। तो उसके बाद 1975 में मैं फिर पहली बार गया लड़ने के लिए जापान। तो हम ब्रिटिश टीम के साथ गए थे सब। तो हम ब्रिटिश टीम जो थी वो हम जीत चुके थे। तो उसके बाद इंडिविजुअल होता है अपने लिए लड़ना, तो उसके लिए फिर बताना पड़ता है हमें कि किसके लिए लड़ रहे, किस मुल्क के लिए लड़ रहे। तो मैंने कहा मैं इंग्लैंड के लिए नहीं लड़ रहा, मैं पाकिस्तान के लिए लड़ रहा हूँ। वो कहता तुम ब्रिटिश टीम के साथ आए हो, तो वो समझ रहे थे ब्रिटिश के लिए लड़ेगा ये। मैंने कहा मैं पाकिस्तान के लिए, इंडिविजुअल अपने लिए पाकिस्तान के लिए लड़ना चाह रहा हूँ। तो हमारी जो टीम थी वो ब्रिटिश टीम थी, वो काफ़ी परेशान हो गई, एकदम शौक हुआ उन सबको कि भाई ये आया हमारे साथ है और हमारा टीम का कैप्टन भी है और लड़ रहा पाकिस्तान के लिए। तो मैंने उनको समझाया, मैं कहा मैं टीम के लिए लड़ा हूँ, इंग्लैंड के लिए, ब्रिटिश टीम के लिए, लेकिन इंडिविजुअल जो है वो मैं पाकिस्तान के लिए लड़ना चाह रहा हूँ कि मेरा पाकिस्तान मुल्क है, मेरी पैदाइश भावलपुर की है और मैं पाकिस्तान का हूँ, मेरा ताल्लुक़ पाकिस्तान से, इसलिए। तो वो मैं जीत गया था कंपटीशन। तो मैं फिर टीम को छोड़कर मैं पाकिस्तान आया, कराची एयरपोर्ट पर आया तो मुझे इतना तंग किया गया, मैं रो रहा था। तो यानी कि रोकी टोकीस को चीज़ वगैरह हमें दी थी, मुझसे प्रेजेंट वगैरह, तो वो कहते ये हमें दे दो, हम आपको सारा सामान निकालने देंगे। मैं कहा मेरे पास कोई डिक्लेयर करने के लिए तो कोई सामान है नहीं, कपड़े हैं या फ़ोटोज़ है मेरे पास, या फिर ये कप है या फिर गोल्ड मेडल है। तो ये गोल्ड मेडल मैं जीत कर लाया हूँ पाकिस्तान के लिए, तो मैं दिखाना चाहता हूँ पाकिस्तान को कि मैं गोल्ड मेडल जीत कर लाया हूँ, किसी ने नहीं जीता इससे पहले। तो उन्होंने नहीं ले जाने दिया मुझे
तो मैंने फिर वहीं लिखवा दिया सब कुछ, जो जो सामान था मेरा एयरपोर्ट पे। मैं कहा जाते हुए ले जाऊंगा मैं 10 दिन के बाद। तो मैं काफ़ी परेशान था, रो रहा था मैं। तो मैंने फिर उस दिन ठान ली थी, मैंने कहा आज के बाद मैं पाकिस्तान के लिए नहीं लड़ूंगा। जब मैं रहते इंग्लैंड में, हम शुरू से हम इंग्लैंड में रहते हैं बचपन से ही, और फिर वहीं काम करते हैं, वहीं खाना पीना, वहीं हमने तालीम हासिल की। तो मेरा फिर पाकिस्तान से क्या लेना देना, भाई दिल हमारे धड़कते पाकिस्तान के लिए हैं। तो पाकिस्तान की मोहब्बत के लिए मैं लड़ा था पाकिस्तान के लिए, वरना मुझे क्या ज़रूरत थी पाकिस्तान के लड़ने तो के ये लिए। जब आपको इतना डिग्रेड किया गया, और वो बात वही है ना कि जो मतलब एक टैलेंट होता है, और जब आप उसको अप्रिशिएट ना करें, और जब वो लड़ भी रहा है आपके लिए, तो उसके बाद भी आपको वो प्यार ना मिले, तो फिर डिसहार्ट तो बिल्कुल होता डिसहार्ट तो मैं हुआ था, लेकिन बस ये सोच के भाई पाकिस्तान फिर भी हमारा ही है, जैसा भी है हमारा तो है ना। तो उसी मोहब्बत के लिए मैं यहाँ हर साल आता हूँ अपने पैसों के खर्च पर। वैसे मेरा ट्रिप जो है वो 9 मुल्कों के अंदर होता है, तो 3 महीने का ट्रिप होता है। इस दफ़ा मैं 6 महीने के लिए आया हुआ हूँ। तो ज़्यादातर मेरा पाकिस्तान में वक्त होगा, क्योंकि मैं यहाँ पर सेमिनार भी कर रहा हूँ, यहाँ सिखा भी रहा हूँ, ट्रेन भी कर रहा हूँ लोगों को, और यहाँ पर यानी कि कंपटीशन चैम्पियनशिप भी करवा रहा हूँ। तो काफ़ी कुछ मैं करवा रहा हूँ, लेकिन अपने पैसों से, किसी के पैसों से नहीं। सही। तो चलें, ये भी अच्छी बात है। कि आयो भा ठीक आयो, तबियत सही आहे तव्हां जी? ठीक है, अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुल ठीक ठाक। तव्हां ॿुधायो, तबियत ठीक आहे हाणे तव्हां जी? अल्लाह जो शुक्र है। कुछ दिन अॻु में तव्हांखे भी शायद ख़बर पई हुजे, कुछ मुझे मुतालिक़ ख़बरूं हलियूं बीमारी जे मुतालिक़, पर असांजा जेके ॿुधंदड़ आहिनि महिरबान उन्हनि जो दुआउनि सां अॼु अल्लाह जो शुक्र आहे कुछ तबियत में बहितरी आहे, जो वरी तव्हांजे साम्हूं आया आहिनि। माशाअल्लाह। थोरो ॿुधाइण चाहींदव त छा थियो हुयो तव्हांखे? असल में मूंखे कुझु तकलीफ़ हुई शुगर जी, शुरू खां वठी 10-12-15 साल अॻु में। उहो उन ते कंट्रोल न थी सघियो, उनजे करे ॿियनि बीमारियुनि में जनमु वरितो हुन सां गॾु, ऐं आहिस्ते आहिस्ते कमज़ोर करे छॾियो ॾाढो। सो हाणे बहरहाल अल्लाह ख़ैर करे उन डेंजरस पोज़ीशन मां निकिरी आया। इंशाल्लाह इंशाल्लाह अल्लाह बहितर कंदो, ऐं अल्लाह वॾी ज़ात आहे। अल्लाह साईं तव्हांखे सेहत तंदुरुस्ती अता करे। इंशाल्लाह तव्हांखे गाना बि ॿुधणा आहिनि, ऐं गाना बि ॿुधंदासीं। ॿियो ॿुधायो हैदर, अॼुकल्ह छा करे रहिया आहियो होस्टिंग खां अलावा? होस्टिंग खां अलावा लुक बिज़ी डू नथिंग, कुछ ख़ासि न। बाक़ी कंहिं चैनल ते कुझु ज़िम्मेदारियूं आहिनि, उहे संभाले रहिया आहियूं। ऐं इन खां अलावा पंहिंजो सोशल मीडिया जो जेको बि थोरो घणो कमु आहे उहो कंदो आहियां। वीडियोज़ त तव्हांजी ॾिसंदा रहंदा आहियूं, चाहे उहे पोएट्री हुजे, चाहे उहे फनी वीडियोज़ हुजनि, कॉन्टेंट मैटर कंदो आहे। ठीकु आहे, कॉन्टेंट इलाही मैटर कंदो आहे। त तव्हांखे छा थो लॻे त पहिरियां वारो कॉन्टेंट ऐं अॼु वारो कॉन्टेंट केतिरो फ़र्क़ु आहे? अॼु थोरो माण्हू काफ़ी हक़ीक़त पसंदि थी विया आहिनि, थींदा वञनि पिया। ऐं जेको हक़ीक़त सां मुबनी आहे कॉन्टेंट, उनखे काफ़ी अहमियत मिले थी। पहिरियों हिकिड़ो असां पंहिंजी हिकिड़ी फैंटासिटी हूंदी हुई, असां पंहिंजा हिकिड़ा हथ जा मौज़ू ठाहींदा हुआसीं, ऐं उन सां गॾोगॾु अॼु बि उहो थिए पियो, पर हाणे उन्हनि जो रेशो घटि पियो वञे। जेको असांजे कल्चर सां जुड़ियल शयूं आहिनि उहे जेकॾहिं थियनि थियूं त काफ़ी उन्हनि खे सुठी मोट मिले थी। बाक़ी जे असांजे कल्चर खां हटियल शयूं आहिनि त उन्हनि खे एतिरी मोट नथी मिले। हिकिड़ो वक़्तु हुयो जॾहिं केटियन जा ई पैदावार आहियूं असां सभई, त केटियन ते पेर रखण जी जॻह न हूंदी हुई, ऐं उहो दौरु तव्हां बि ॾिठो, असां बि ॾिठोसीं। प्रोजेक्ट्स मथां प्रोजेक्ट्स कंदा हुआसीं, टाइम ई कोन हूंदो हुयो। उहो वक़्तु ऐं हाणे सोशल मीडिया वारो वक़्तु, तव्हांखे छा थो लॻे त मतिलबु हीअ जेका इंडस्ट्री आहे डैमेज थी आहे सोशल मीडिया जे करे? हीअ तक़रीबन डैमेज थी वई आहे, पर दुनिया जा जेके बि ॿिया टीवी चैनल्स आहिनि, पाकिस्तान जा ई पूरे जा हिसाब किताब जेकॾहिं उन्हनि जो लॻायूं त उहे वक़्ती तौर जे लाइ परेशान थिया, पर पोइ उहे पाण खे संभाले विया। उन्हनि पंहिंजो कॉन्टेंट या पंहिंजा ड्रामा या जेको कुझु बि हू कनि पिया, हुननि वरी सोशल मीडिया जा बि जेके प्लेटफॉर्म आहिनि उन्हनि पकिड़े वरिता। पहिरियां उहे उन्हनि खां ॾाढो ॾिनल हूंदा हुया, पर हाणे उन्हनि उहे पकिड़े वरिता आहिनि। पर असां वटि थोरो सिंधी में मादरत सां उहे शयूं अञा माना उते ई आहिनि, ऐं उहे शयूं न पकिड़े सघिया आहियूं। न, ॻाल्हि त ओवरऑल थी थिए पई, ऐं ओवरऑल जेकॾहिं ॻाल्हि थिए थी त हुन में उर्दू मीडिया बि अची वञे थो, सभु अची वञे थो। तव्हां उर्दू ते बि काफ़ी कमु कयो आहे, खोड़ ड्रामा कया आहिनि, त
त कंटेंट में फ़र्क़ु बि हूंदो आहे, इलाही फ़र्क़ु हूंदो आहे असांजे कंटेंट में, हुननि जे कंटेंट में तमामु ॾिसो न हाणे फ़र्क़ु हूंदो आहे। पब्लिक खे ज़बान आहे, पहिरियां पब्लिक खे ज़बान न हुई। मिसाल असां को ड्रामो कंदा हुआसीं, असां पंहिंजे हिसाब सां त उन में खोड़ अहिड़ियूं शयूं बि ॾेखारींदा हुआसीं जेके इंडिया खे फॉलो कंदा हुआसीं, जॾहिं त उहो असांजो कल्चर उनखे इजाज़त न ॾींदो हुयो। पोइ जेकॾहिं कंहिंखे बुरो लॻंदो हो त उहो घर में वेठे ई कुझु बुरो भलो ॻाल्हाईंदो, उहो असां ताईं न पहुचंदो। हाणे माण्हुनि खे ज़बान आहे, हाणे तव्हां जेको कुझु बि कयो था त तव्हांखे हुनजो फीडबैक उन वक़्तु ई मिले थो, जेकॾहिं तव्हां सम्झो था त यार इहे त ग़लति थी वियो। अॻे सिर्फ़ु मीटर्स ॿुधाईंदा हुया TRP, त हाणे मतिलबु हेतिरो ई प्रोग्राम तव्हांजो ॾिठो थो वञे, उहे काफ़ी फेक हूंदा हुया, जंहिंमें सभ खां वधीक सिंधी चैनल्स खे नुक़सानु थियो, छो त सिंधी ही जेको KTN आहे इहो सभ खां वधीक ॾिठो वेंदो हुयो। ऐं मीटर सिर्फ़ु मख़सूस शहरनि में लॻल हूंदा हुया। मिसाल आहे KTN जेको लाड़काणे में ॾिठो थो वञे, जेको ख़ैरपुर में ॾिठो थो वञे, सखर में ॾिठो थो वञे, कंबर में ॾिठो थो वञे, ॾोकरी में ॾिठो थो वञे, उते त मीटर ई न आहिनि लॻल। जेतिरो घणो उते ॾिठो थो वञे, जॾहिं मीटर ई न आहिनि लॻल त कीअं तव्हांजी TRP मथे ईंदी। हाणे वरी सोशल मीडिया इहो क्लियर करे छॾियो आहे, व्यूज़ आहिनि, उहो हुते जेको कुझु बि करे थो फेक उहो न आहे, उहो रियल आहे। तव्हांजो जेको बि प्रोग्राम हले थो तव्हांखे साम्हूं आहे, त माण्हू तव्हांखे केतिरो ॾिसनि था या नथा ॾिसनि। सो इन में माना पहिरियों जेको हिकु अठी उन्हनि जी बि टुटी, जेके मीटर्स TRP ॿुधाईंदा हुया त असांजो हेतिरो प्रोग्राम हुई, छो त कमर्शियल जेको बि मिलंदो आहे न उहो प्रोग्राम त न मिलंदो आहे, उहो हू ॾिसंदा आहिनि सिर्फ़ु त 8 बजे वारे स्लॉट में माण्हू घणा कंहिंखे था ॾिसनि। पोइ हू ॾिसंदा त 8 बजे वारे स्लॉट में त यार हेतिरी हिन जी TRP ज़बरदस्तु आहे, या पोइ पुछंदा आहिनि त कहिड़ो प्रोग्राम आहे, यानी की पहिरियों हू टाइम खे ॾिसंदा आहिनि त हिन टाइम ते कहिड़ो प्रोग्राम थो हले। पर हाणे सोशल मीडिया जे करे दूध का दूध पानी का पानी आहे, तव्हांजे साम्हूं सभु शइ ज़ाहिर आहे, त तव्हां जेको कमु कयो था उनजी तव्हांखे केतिरो उनजो रिस्पॉन्स मिले थो, ऐं कंहिंखे माण्हू पसंदि था कनि, कंहिंखे नथा कनि, कंहिंखे माण्हू घटि वधि था ॻाल्हाइनि, कंहिंखे नथा ॻाल्हाइनि, इहो सभु कुझु हींअर क्लियर थी वियो आहे। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई त कंहिं ॿिए चैनल ते तव्हां कुझु ज़िमेदारियूं निभाए रहिया आहियो, त बीइंग अ एक्टर, बीइंग अ होस्ट, उहे रिस्पॉन्सिबिलिटीज़ कीअं पियूं लॻनि हींअर? ज़िमेदारियूं या एज़ अ होस्ट? न, ज़िमेदारियूं। तव्हां होस्ट बि आहियो, तव्हां एक्टर बि आहियो, हींअर वरी तव्हां ॿियूं ज़िमेदारियूं बि निभायो था, त कीअं पियो? मूंखे स्किल सिखण जो वॾो शौक़ु आहे, मतिलबु मां मुख़्तलिफ़ कमु करणु चाहींदो बि आहियां, ऐं वक़्त सां गॾोगॾु माण्हू पाण में तब्दीलियूं आणे त बहितरु आहे। सो पहिरियों थोरो मूंखे इन जे करे बि ॾुखियो लॻंदो हुयो त हिते वेहण सां इंसाफ़ु करणु ॾाढो ॾुखियो आहे। मतिलबु जंहिं माण्हू सीट ते थो वेहे या जंहिं इदारे में कमु करे थो, ऐं कुझु तव्हांजे हथ में पावर आहे ऐं कमु बि करिणो आहे, ऐं तव्हांजे जेके बि सराउंडिंग में माण्हू आहिनि उहे तव्हांजा एतिरा वाक़ुफ़ु आहिनि, दोस्त आहिनि, कमु कंदड़ आहिनि, हाणे उन्हनि में बि वरी सिलेक्शन करणी पवंदी आहे त यार हीउ परफेक्ट आहे, ऐं हीउ हाणे हिकिड़ो माण्हू मुंहिंजे क्लोज़ आहे, ठीकु आहे, हिकिड़ो माण्हू मुंहिंजे क्लोज़ आहे, हिकिड़ो माण्हू क्लोज़ न आहे, जेको क्लोज़ आहे उहो मूंखे चए थो त मूंखे ई कमु करिणो आहे, इहो मूंखे ॾे, ऐं उन में एतिरी एबिलिटी न आहे। पर जेको माण्हू मुंहिंजे क्लोज़ न बि आहे ऐं मां सम्झां थो यार इहो लाइक़ु आहे हिनजे, उनखे ॾियण सां पोइ काफ़ी तालुकात तव्हांजा ख़राब बि थियनि था, त इहो एक्सपीरियंस थोरो माना बैड रहे थो। माना सही सही सही। तव्हां भाउ इहो ॿुधायो त जीअं एक्सपीरियंस जे हवाले सां ॻाल्हि कई हैदर, त एक्सपीरियंस थोरो इहो ख़राबु रहियो आहे, वेझड़ाइप बि थींदी आहे, वरी माण्हू ईअं बि चवंदा आहिनि त हीउ असांखां फिरी वियो आहे, त तव्हांजी जेका फील्ड आहे सिंगिंग जी, इन में बि इहे शयूं थींदियूं हूंदियूं ज़रूरु? दुनिया जी हर फील्ड में इहा शइ आहे, हर शइ जेका जेको बि तव्हां कमु खणंदो हुन में आहे, सभु शइ आहे, ॾाढो संभाले हलिणो पए थो हर शइ खे। ऐं हिकिड़ा त हूंदा आहिनि कमर्शियल आर्टिस्ट, ऐं वरी कुझु हूंदा आहिनि जेके घराणे जा आर्टिस्ट। असां छा चइजे कहिड़ी ख़ुशकिस्मती बि आहे पंहिंजी जाइ ते, पर अलमियो इहो आहे त असांजा जेके ख़ानदानी घराणे जा नागी हूंदा आहियूं, असीं पंहिंजे कंहिं कम सां सौदेबाज़ी न कंदा आहियूं, पोइ उनजे करे असांखे काफ़ी शयूं नुक़सानु पवंदा, ज़ाहिर में जॾहिं असांखे माली मुश्किलातूं या उन सां गॾु केतिरा प्रॉब्लम्स थियनि था। पर जेकॾहिं असीं ग़लति शइ खे ॻायूं
पैसा तो जाम मिली वेंदा, पर इहो आहे त इमेज ख़राबु थी वेंदो, यानी बैकग्राउंड जेको आहे उहो ख़राबु थी थो वञे। सही। त हींअर तव्हां खां गानो बि ॿुधणु चाहींदासीं, त हींअर तव्हां असांखे कहिड़ो गानो ॿुधाईंदा? ऐं हैदर कादरी साहब साम्हूं हुजे ऐं असांजो कामरान सोलंकी दोस्त साम्हूं हुजे, त उते गुमसुम गानो न हुजे त माना कुझु बि वाह न। वाह। हिन गुमसुम गाने जे बारे सां मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि। मां लाड़काणे में हूंदो हुउसि हुन टाइम जॾहिं इहो गानो KTN ते हलंदो हुयो। हिन में शायदि मारवी चन्ना मॉडल हुई, ऐं जॾहिं इहो गानो हलंदो हुयो हुननि जी मॉडलिंग मूंखे मारवी चन्ना हुन में ॾाढो सुठी लॻी, ऐं साईं जन जो जेको हीअ आवाज़ु, ऐं मुंहिंजो फेवरेट सॉन्ग रहियो। पोइ जॾहिं मां हिते आयुसि, ज़ाहिद भाउ सां मुलाक़ात थी, पोइ मां जॾहिं बि मिलंदो आहे त मां ज़ाहिद भाउ खे इहो ई गुमसुम माना हिननि खे ॾिसण सां मूंखे गुमसुम यादि ईंदो। भाई जो चयो आहे फ़ोन ते जॾहिं ॻाल्हायूं त अस्सलाम वालेकुम खां अॻु में गुमसुम ॻाईंदो कर। वाह वाह, ज़बरदस्त। त पोइ बिल्कुलु ॿुधायो असांखे। गुमसुम तन्हा रहे, गुमसुम तन्हा रहे, निंड जो न अचण, उन बुख न लगण, आसार प्यार दा, आसार प्यार दा, और सके के घूरे ॾिसण, और सके के घूरे ॾिसण, शिद्दत सां कंहिंजो ओसीअड़ो करण, हे आहिनि आसार प्यार जा, हे आहिनि आसार प्यार जा। हर दम सोचुन में रहण, जागंद भी सपना ॾिसण, होश रहे कोई नएरो, यादुन में गुम थी वञण, होश रहे कोई नएरो, यादुन में गुम थी वञण, तस्वीरुनि सां ॻाल्हियूं करण, तस्वीरुनि सां ॻाल्हियूं करण, ऐं लिखी ख़त फाड़े हर हर लिखण, आहिनि आसार प्यार जा, आसार प्यार जा।
मोई जंहिंखे ॾिसी दिल जो धड़कण तेज़ थे सब्र ऐं सिक जो सफ़ा जॾहिं बेमानो लबरेज़ थे सब्र ऐं सिक जो सफ़ा बेमानो लबरेज़ थे हर घर के जूं राहों ॾिसण हर घर के जूं राहों ॾिसण थधियूं थधियूं आहूं भरण आसार प्यार जा आसार प्यार जा गुमसुम गुमसुम तन्हा रहण गुमसुम गुमसुम तन्हा रहण वाह वाह माशाल्लाह, वेरी नाइस। 20 साल कुछ जंगलों याद में आया? रहे फिर भी तेवर नहीं बदले अंदाज वही महाराजाओं के। वाह जबरदस्त जबरदस्त। हिते ब्रेक बि वठंदासीं, ब्रेक खां पोइ जल्दी हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूअर्स। वे तव्हांखे भलीकार कंदासीं रंगनि भरी शाम में ऐं असांजी ज़बरदस्त कचेरी हली रही है। निसार स्माइलर असां सां गॾु मौजूद आहिनि, हैदर कादरी भी असां सां गॾु मौजूद आहिनि, जाहिद गुल साहब भी असां सां गॾु मौजूद आहिनि। सर आपने माशाल्लाह आज तक कितनी फाइट्स की हैं? मैंने 55 55 हाँ जी। और ये 102 जो आपने गोल्ड मेडल जीते हैं ये 55 फाइटों की ही है? यह 55 फाइट हैं, उसमें फिर हमें हर कंपटीशन के साथ एक गोल्ड मेडल रखा होता है, बेस्ट फाइटर ऑफ द कंपटीशन, तो उसमें भी मैंने जीते हैं। अच्छा। और फिर एक कैटा कंपटीशन होता है फॉर्म ऑफ कराटी, उसमें भी मैंने जीते हुए हैं 38, तो वो मिला के टोटल मिला के मेरे फिर 102 गोल्ड मेडल बनते हैं। वाह। तो ये चैम्पियन मतलब किस तरह बनता है बंदा, मतलब क्या करना पड़ता है, कौन सी ऐसी चीज़ खानी पड़ती है जो आप जाके फाइटर बनते हैं? खाने की बात नहीं होती, ये तो इंसान के अपने एबिलिटी पर होता है कि कितनी मेहनत की आपने। सही। तो जब कंपटीशन में जाते हैं लड़ने के लिए, तो मैं आपको एक किस्सा सुनाता हूँ, बड़ा अच्छा है। तो वहाँ पर कंपटीशन जिस हम लड़ने पे जाते हैं ना, तो हम स्पॉन्सर लेकर जाते हैं रेस्टोरेंट वालों से या गोल्ड स्मिथ वालों से या बड़ी बड़ी जो कंपनी होती है उनसे। तो अकबर रेस्टोरेंट है ब्रैडफोर्ड के अंदर, लीड्स के अंदर, मैनचेस्टर के अंदर, बड़े बड़े शहरों के अंदर। तो मैंने उनको कहा, मैं ब्रिटिश चैम्पियनशिप लड़ने लिए जा रहा हूँ, तो आप मुझे स्पॉन्सर करें। वो कहता है इसमें हमारा क्या फ़ायदा होगा? मैंने कहा फ़ायदा ये होगा आपका, जब मैं जीतूँगा तो आपके साथ मेरे फ़ोटो होंगे, अखबारात में आएंगे, स्पोर्ट्स मैगज़ीन के अंदर आएंगे। तो कहता जीतोगे तो है ना। फिर मैंने कहा आप मुझे पैसे उस वक्त देना जिस वक्त मैं जीत जाऊँगा, सही। और मुझे पता है मैं जीतूँगा। तो हमेशा मैं जब भी स्पॉन्सर लेता था, मैं यही कह के जाता, मैं मैंने जीतना है, और मैं जीतता था माशाल्लाह। तो जीत के जब आता था, मैं संडे को कंपटीशन हुआ या सैटरडे को, तो मंडे को मैं उनके पास जाता था दोबारा। फिर मैंने कहा भाई मैं जीत गया हूँ, तो मैगज़ीन वाले आ रहे हैं फ़ोटो खींचने के लिए, तो आपके साथ मैं फ़ोटो खिंचवाना चाह रहा हूँ। सही, ज़बरदस्त। तो उनके साथ फिर फ़ोटो खींचा था, मेरा भी गोल्ड मेडल के साथ खड़े हुए हैं वो मेरे साथ। सही सही। तो ये उनका फ़ायदा होता था कि भी उनके स्पोर्ट्स मैगज़ीन में उनके फ़ोटो आ गए। अच्छा ये ज़रूर बताइए कि आपको शौक़ था कराटे सीखने का या आपके वालिद को था? नहीं, मेरे वाले साहब तो हॉकी खेलते रहे, इंडिया के लिए भी, फिर पाकिस्तान के लिए भी हॉकी खेले वो। अच्छा। तो स्पोर्ट्समैन रहे हमारे फैमिली में। और मेरे जो चचा थे, एक चचा थे, वो वेट ट्रेनर थे। वाह। तो मेरे वाले साहब बॉक्सर भी थे, इंडिया के अंदर भी बॉक्सर थे, प्रोफेशनल बॉक्सर थे, नेशनल चैम्पियन रहे इंडिया के। तो फिर उसके बाद हॉकी शुरू की उन्होंने। फिर जब इंडिया पाकिस्तान का बंटवारा हुआ,
फिर वो यहाँ आ गए थे, तो उनको इस हॉकी के बेस पर बैंक के अंदर मैनेजर रखा गया था, अलाइड बैंक के अंदर। सही जी, ठीक है। तो ये हमारे खून में ही था, यानी कि स्पोर्ट्स का। और इसी वजह से फिर आपने भी कराटे चैंपियन तो बने। शुरू से और बचपन से ही था। मैं हॉकी भी खेली है मैंने, क्रिकेट भी मैंने कोचिंग भी की है, क्रिकेट भी खेली है। सही। और मैंने बड़े बड़े स्टारों के साथ, सादिक मोहम्मद के साथ मैंने मैच खेला है, मैंने मंसूर अख्तर के साथ खेला है, कपिल देव के साथ, शास्त्री के साथ, और ये ना मैंने अच्छे अच्छे लोगों के साथ, और फिर कोचिंग भी की है मैंने यॉर्कशायर क्रिकेट काउंटी के अंदर। सही सही। आपने मूवीज में भी काम किया, आपने रेडियो पर भी काम किया। रेडियो तो मेरा अपना चलता है, अभी भी चलता है। रेडियो पैगाम के नाम से। सही। और टीवी एंकर भी हूँ मैं, टीवी पर भी काम करता हूँ। तो इतनी सारी खूबियाँ एक ही बंदे के अंदर, किसी बस के लिए कुछ आपने छोड़ा? ये अल्लाह ताला की देन होती है इंसान के, मेरे तो बस में कुछ भी नहीं है, मैं तो कुछ भी नहीं हूँ। मल्टी टैलेंटेड। हाँ जी, बस ये अल्लाह के सुभान अल्लाह का शुक्र है। माशाल्लाह माशाल्लाह। अभी आपसे मज़ीद गुफ्तगू करेंगे। अच्छा हैदर, मां इहो ॿुधो आहे त कुझु माण्हू चवंदा आहिनि त हैदर खे ॾाढो मतिलबु ईगो इशू आहे, इहा ॻाल्हि सही आहे? हर कंहिंजो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे। ऐं ईगो जीअं हिकिड़ी थींदी आहे ख़ुदारी, हिकिड़ो थींदो आहे तकबुर। मां यग में ॿ टिनि जाइनि ते डिस्कस करे चुको आहियां त काफ़ी माण्हू जेके आहिनि न, इन्हनि में फ़र्क़ु महसूसु न करे सघंदा आहिनि। मतिलबु वात जो ॾाढो हो आहे, रुखो आहे ॻाल्हाइण जो। तव्हांजो कीअं एक्सपीरियंस रहियो आहे मूंसां? मुंहिंजो त सुठो रहियो आहे अल्हम्दुलिल्लाह। त पोइ बसि केतिरे टाइम खां पाण गॾु आहियूं? मुंहिंजे ख़्याल में 17 साल फील्ड में थी विया। त कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजे एक्सपीरियंस मां बि हो कंदो आहे। त मुंहिंजो हिन सां जीअं एक्सपीरियंस आहे, उर्दू जो हिकिड़ो शेर आहे त कहाँ किसी के लिए है मुमकिन, सबके लिए एक सा होना, थोड़ा सा दिल मेरा बुरा है, थोड़ा भला है सीने में। वाह, सही ॻाल्हि आहे। त हर माण्हू हर कंहिं सां हिकु जहिड़ो न हूंदो आहे। इतफ़ाक़ सां जेकॾहिं को मुंहिंजो मुखालिफ़ हूंदो, हा मुखालफ़त मुंहिंजी घणी आहे, जंहिंजे करे माना छो त मुखालफ़त सही राय खे बि रद्द करे छॾींदी आहे। हैदर महिनत कई आहे इलाही, अॼु हैदर इन मुक़ाम ते अची पहुतो आहे, इन जे करे। हाणे ॾिसो, जीअं मां सवेर तव्हां मूंखे चयो त असां जेको बैड एक्सपीरियंस में शेयर पिया कयूं, जो मां तव्हांखे चयो तालुकात ख़राबु था थियनि। हाणे हिकिड़ी शइ आहे मुंहिंजे मिसाल हथ में आहे, उहा मां चाहियां थो त इन जो अहल इन जाइ ते वेहे। पोइ जेकॾहिं उनजे आस पास में जेके ॿिया माण्हू आहिनि जेके चाहिनि था त उते मां मिसाल हुजां, उते मां उन माण्हू खे जेकॾहिं अहल खे उते रखां थो त 4 माण्हू नाराज़ थींदा। जेकॾहिं उहे 4 माण्हू नाराज़ थींदा त तूं मूंखे छो न हो कयो, ऐं उनखे उनजी मिस्टेक्स ॿुधाइण त तूं हे शयूं थोरो गिरो कर, त पोइ ऐं उन ते उहो नाराज़ थी वञे त माना असांखां वधीक कोई ॿियो मुतबर आहे। त अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके आहिनि न, उहे काफ़ी थियनि थियूं, जंहिंजे करे काफ़ी संभलजी हलणो पवंदो आहे। ऐं तव्हां मूंखे सभ खां वधीक जेको ख़ौफ़ थींदो आहे न, उहो पंहिंजे ग़लति अमल खां थींदो आहे। मां ॿियो कंहिंखां बि न डिॼंदो आहियां, सच ॻाल्हि इहा आहे। मां सिर्फ़ु इन ॻाल्हि खां डिॼंदो आहियां त मूंखां को ग़लति कमु न थिए, मूंखां को गुनाह न थिए, उनखां मूंखे वॾो ख़ौफ़ थींदो आहे। बाक़ी जेकॾहिं मां ग़लति न आहियां न, पोइ मूंखे यकीन आहे त जेकॾहिं 1000 मुखालफ़तूं थींदियूं ऐं मूंखे कुझु बि न थींदो। ऐं मां इहे सफ़र नंढे हूंदे खां तय कंदो आयो आहियां। सो आई हैव बिन फेसिंग इशूज़ सिंस आई वाज़ अ चाइल्ड। सही ॻाल्हि आहे। त इहा ॻाल्हि आहे। स्ट्रगल पॉइंट ॾिठी आहे, हर कंहिंजी ख़बर आहे हिन फील्ड में, पर जंहिं टाइम मूंखां त ख़ैर माशाल्लाह सीनियर ई आहियो, इलाही सीनियर आहियो, पर हिकिड़ो फेज़ हुयो जंहिंमें शायदि तव्हां बि स्ट्रगल ई कयो पिया उन टाइम। मां त बिल्कुलु ई न्यू कमर हुयसि, पर मां हैदर खे इलाही स्ट्रगल कंदे ॾिठो आहे, राति ॾींहुं महिनत कंदे ॾिठो आहे। ऐं अॼु जंहिं मुक़ाम ते हैदर आहे, मूंखे इन्हनि विच में 8 सालनि जे गैप में मूंखे कंहिंजी बि ख़बर कोन हुई त केरु किथे आहे केरु किथे न आहे। पर जॾहिं वापसी थी, सभिनि जे बारे में पुछणु शुरू कयो, पुराणे कॉलीग्स जे बारे में पुछणु शुरू कयो, जॾहिं हैदर जे बारे में ख़बर पई त ख़ुशी थी, ॾाढी ख़ुशी थी त अल्हम्दुलिल्लाह अॼु हैदर इन मुक़ाम ते पहुतो आहे। ऐं जेको हू अचीव करणु चाहे पियो, तव्हांजा वॾा वॾा गोल्स हूंदा हुया, वॾा वॾा ड्रीम्स हूंदा हुया, यादि अथव डिस्कशन हमेशह कंदा हुआसीं त मूंखे हे बि करिणो आहे, मूंखे हे बि करिणो आहे। त मां चवंदी हुअसि नंढड़ी ज़िंदगी आहे, छा कंदे। अच्छा, ईगो जे हवाले सां हिकिड़ी शइ तव्हांखे हिकिड़ो पैमानो ॿुधाए थो छॾियांव, ऐं त ज़िंदगी में इन पैमाने खे तव्हां जेको आहे सो तव्हां बि उनखे करे सघो था। पाण खां मथां माण्हू तव्हां सां हुजे न, जेको तव्हां पावर में बि तव्हां खां मथे हुजे,
ऐं तव्हां सां दौलत में बि तव्हां खां मथे हुजे, हर एंगल खां तव्हां खां मथे हुजे, उन सां तव्हां जेकॾहिं ईगो में पेश था अचो न त इनखे ख़ुदारी चइबो आहे। ऐं पाण खां जेको घटि माण्हू आहे, तव्हां खां पावर में बि घटि आहे, तव्हां खां दौलत में बि घटि आहे, ऐं तव्हां खां घटि आहे, उन सां जेकॾहिं तव्हां ईअं अकड़िजी मिलंदव त इनखे तकबुर चइबो आहे। सही। त ईअं न आहे त मिसाल आहे त जेकॾहिं मां हर माण्हूअ जे लाइ हर माण्हू कंहिंसां कीअं वेहबो आहे, कंहिंसां कीअं मिलबो आहे, इहो हिकिड़ी वॾी साइंस आहे, इहो वॾो हिकिड़ो इल्मु आहे। सही। असां तक़रीबन छा कंदा आहियूं, वॾनि वॾनि माण्हुनि जे अॻियां, ताक़तवर माण्हुनि जे अॻियां, साईं बाबा बसि मिड़ई वियो, हाणे हिनखे जेकॾहिं पुछ त उहो चवंदो न्याज़ निवड़त आहे इहा, साईं इहा न्याज़ निवड़त न आहे, इहा चापलूसी आहे। पर जेकॾहिं इहे ई पाण खां घटि माण्हू खां बाबा छा हाल वाल, बाबा ख़ुशि आहे, केरु आहे, इहा माना हिकिड़ो वॾपण आहे। त इन्हनि शयुनि में तमामु घटि माण्हू इन्हनि शयुनि खे सम्झंदा आहिनि, पोइ इहे कमेंट्स पास थींदा आहिनि त हिनखे ईगो इशू आहे, हिनखे फलाण इशू आहे। पोइ इहा चापलूसी तव्हां वटि थींदी आहे। इहो ॿुधायो बाबा साईं। बाबा साईं बड़े इंसान आहियूं। चई त लज़्ज़त गुनाह की ख़ातिर जिसने हार दी थी जन्नत, मेरी रगों में भी उसी आदम का खून है। सो परफेक्ट ज़ात त अलाह साईं जी आहे। ज़ाहिर हाणे माण्हू खुटल त हूंदो किथे न किथे, त जेको आहे सो कमी पेशियूं हूंदियूं, सो माफ़ु करे छॾियो तव्हां बि। न न न न, अलाह अलाह न करे, अलाह न करे। मूंखे तव्हां खां का शिकायत कोन्हे का। ऐं मुंहिंजे मतिलबु क्रेडिट ते तव्हांजा हमेशह सुठा ई मार्क्स रहिया आहिनि। थैंक यू। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। सो ज़ाहिद साहब, इहो ॿुधायो त तव्हांजी लाइफ में बि अप्स एंड डाउन्स आया हूंदा, ऐं हिकिड़ो वक़्तु हुयो माशाल्लाह सिंगर जा जे अॻिते वधंदा पिया वञो तव्हां, त कुझु माण्हुनि तव्हांजे रस्ते में बि पथर विछाया हूंदा। ऐं महिल फिर हैदराबाद जे लाइ ॻाल्हाईंदुसि त माण्हू चवनि था त ईगो आहे, की ॻाल्हि आहे। असांजो तक़रीबन 20 सालनि खां वठी तालुक़ु आहे, पर यारनि जो यार। ऐं कॾहिं बि हौसला जेकॾहिं असांजा कमज़ोर थिया हूंदा त हिन हमेशह असांजा हौसला मज़बूत कया हूंदा। बगदाद बचो बचो गवाही ॾींदी छोकिरी। हा सही। इंसान आहे, कॾहिं कॾहिं डिसॉर्ट थी वेंदो आहे न पर कंहिं शइ ते, पर हिन जा कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि, हमेशह चवंदो आहे त बाबा जेकॾहिं हिकिड़े पासे तव्हांखे ज़रूरत आहे ऐं ॿिए पासे तव्हांजो मयार आहे, ॿिन्ही मां का हिकिड़ी शइ तव्हांखे सिलेक्ट करणी हुजे त मयार खे सिलेक्ट कयो। ज़रूरत तव्हांजी फ़क़ीर जी पूरी थी वञे, पर मयार ठाहिणु ही वॾी में वॾी कामयाबी आहे। सो हीउ अलाह साईं हिनखे जेका दात ॾिनी आहे, तमामु वॾो माण्हू आहे। असांजी नज़र में तमामु वॾो इंसानु आहे। हाणे हेॾे वॾी प्लेटफॉर्म ते जेको असीं एतिरा पिया करूं, इहो मुंहं ते ॾिसी न, पर ख़ुदा जी गवाही। हा, सिर्फ़ु ईअं न आहे मस्ती मज़ाक पंहिंजी। हा, उहो पंहिंजी जाइ ते। ईअं त मां अलाए छा छा चवंदी थमांसि। हा, पर पुठ जी बि ॻाल्हि आहे। हा, बाक़ी हाणे इहो आहे त लाह चाला ज़िंदगी जो ज़कीननि हिसो वञनि, कॾहिं कीअं आहे कॾहिं कीअं आहे। कुझु माण्हू ते अची वेंदा आहिनि, कुझु अलाह जे तरफ़ां आज़माइशूं हूंदियूं आहिनि, कुझु वरी पंहिंजो जेके फ़न आहे उन में बि कमी कोताही आहे, घटिताई आहे, इंट्रस्ट घटिजी थो वञे कंहिं हालात जे करे, कंहिं ॻाल्हि जे करे। बाक़ी ओवरऑल जेकॾहिं इंसानु पंहिंजी फील्ड खे मज़बूती सां चंबिलियल रहे त मुंहिंजे ख़्याल में उहो पंहिंजो वक़्तु ज़ाया न करे त घणी कंहिं मंज़िल ते पहुची वञे। हिकिड़े कन खां ॿिए कन खां कढी छॾिजे, जंहिंखे चवणो आहे पियो चवे, ईअं न। हा, यार ज़ाहिर माण्हुनि जा तव्हां वात नथा बंदि करे सघो न। माण्हू त मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदा तव्हांजे बारे में, पर तव्हां बसि ॿुधो हिकिड़े कढी छॾियो, ॻाल्हि ख़तमु। चिल कयो, बस चिल कयो। सर, आपने इतनी सारी फाइट्स खेल ली और उसके बाद फिर आपको लोग ऐसे नहीं मिले कि जो जेलसी से भरे हुए हो और कहते हो कि बस आप ही जीतेंगे, हम नहीं जीतेंगे? क्या चैलेंज नहीं दे सकते यहाँ पर, वहाँ पर कंपटीशन होता है, उसमें जाकर लड़ना पड़ता है। जिस तरह हमने ब्रिटिश कराटे एसोसिएशन की मेंबरशिप ली होती है, वर्ल्ड मिक्स मार्शल आर्ट काउंसिल की ली होती है, वर्ल्ड मार्शल आर्ट की ली होती है, BKA की ली होती है, इंग्लैंड कराटे वडोकाई की ली होती है, ये मेंबरशिप लेनी पड़ती है। मेंबरशिप लेने के बाद फिर आप लड़ सकते हैं जाकर। तो मैंने काफ़ी तकरीबन 5 या 6 मैंने ली हुई थी, तो मैं 5 या 6 में हिस्सा लेता था। अच्छा। तो जब भी मैं जाता था, मैं बता कर जाता था स्पॉन्सर लेने से पहले कि भी मैं जीत कर आऊँगा, तो मुझे इतना कॉन्फिडेंस था कि मैं जीतूँगा। तो मैं जीतता था, और फिर वो लोग फेडअप हो गए कि ये तो जीते जा रहा है, ये तो किसी को चांस नहीं देता जीतने का। इसी वजह से आपको फोर्सफुली रिटायरमेंट? हाँ, वो मुझे ज़बरदस्ती फिर रिटायर किया उन्होंने।
तो मैंने कहा जब मैं लड़ रहा हूँ तो मुझे लड़ने दो। कहता आप किसी को चांस दे, कब से कितने साल हो गए आपको लड़ते हुए, आप जीते जा रहे हैं, जैसे हर कंपटीशन आप जीत रहे हो। तो मैं 55 मैंने की है, 55, तो 55 की 55 मैंने जीती है, कोई नहीं हरा मैं अभी तक, यानी अनबीटेबल हूँ मैं अभी तक। अनबीटेबल फाइटर है। तो आपकी वाइफ भी कराटे चैंपियन है? जी वो भी चैंपियन है, वो भी गोल्ड मेडलिस्ट है, इंग्लैंड की चैंपियन है। मेरी बेटी जो है मरियम, वो भी इंग्लैंड की चैंपियन है। 2 बेटे हैं, दोनों मेरे ब्रिटिश चैंपियन हैं, ब्रिटिश टीम के अंदर हैं दोनों। तो अभी आप पाकिस्तान को रिप्रेजेंट करने का नहीं सोच रहे दोबारा से? नहीं, मैं अब पाकिस्तान को प्रेजेंट नहीं कर सकता मैं, क्योंकि इसलिए कि मैं अब इंग्लैंड की तरफ से हूँ, क्योंकि मैं ब्रिटिश पाकिस्तानी हूँ। तो अभी जो आप 6 महीने के लिए पाकिस्तान के अंदर हैं, तो आप इस वक्त सेमिनार्स कर रहे हैं, और क्या क्या आपकी एक्टिविटीज़? सेमिनार कर रहा हूँ, चैम्पियनशिप के अंदर कर रहा हूँ, और अवार्ड सेरेमनियाँ हो रही हैं यहाँ पर, तो उसके लिए मुझे बुलाते हैं एज ए चीफ गेस्ट, तो उसमें मैं हिस्सा ले रहा हूँ। तो उसमें मैं अपने ही खर्चे पर जाता हूँ। सही। और ये लास्ट ब्लैक बेल्ट ही होता है जो? जी, ब्लैक बेल्ट के बाद फिर डान शुरू हो जाते हैं, डान ग्रेडिंग। कि आपने फर्स्ट डान ब्लैक बेल्ट ली है तो उसके बाद आपको 2 साल इंतज़ार करना पड़ता है सेकंड डान लेने के लिए, फिर 3 डान लेने के लिए, थर्ड डान लेने के लिए आपको 3 साल इंतज़ार करना पड़ेगा। इस तरह करते करते अगर 8 डान के लिए जा रहे हैं आपको 8 साल इंतज़ार करना पड़ेगा। 10 डान लेने के लिए आपको 10 साल इंतज़ार करना पड़ेगा। लेकिन पाकिस्तान के अंदर यहाँ कोई इंतज़ार नहीं करता, यहाँ इतने यंग हैं, सब 10th डान बने हुए हैं। लेकिन मुझे दुख होता है इस चीज़ का कि पाकिस्तान की जो हमारी, मैं क्या कह सकता हूँ कि दिल नहीं करता कुछ कहने को कि मेरा हमारा पाकिस्तान है, लेकिन यहाँ के इतना टैलेंट है यहाँ पर पाकिस्तान का, मैं आपको बता नहीं सकता। लेकिन ये कि कुछ लोग हैं जो सही नहीं काम कर रहे। आपकी बात बिल्कुल ठीक है। यहाँ तो असां पंहिंजे शोज़ में भी डिस्कशन कंदा रहंदा आहियूं त पाकिस्तान में छा सिंध में भी टैलेंट जी कमी कोन्हे, पर असांखे वो प्लेटफॉर्म मिले। जे ॿार आहिनि, रांदीगर आहिनि, उन्हनि खे ग्राउंड्स कोन्हनि, वे फैसिलिटीज़ कोन्हनि कि उन्हनि खे उन तरीक़े सां फैसिलिटेट कोन थो कयो वञे, न गवर्नमेंट लेवल ते, न हुननि वीचारनि खे पंहिंजूं कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि, न उन्हनि खे का अथॉरिटी थी मिले, त ज़ाहिर आहे टैलेंट असांजो रुले थो। तव्हां छा चवणु चाहींदव इन बारे में? हैदर, तव्हां बि माशाल्लाह पाण शोज़ कंदा आहियो, टैलेंट तव्हां बि ॾिठो आहे, जाइ जाइ ते वञी तव्हां बि शोज़ कयो था। असल में असांजो मुल्क कंफ्यूज़ आहे, मतिलबु हिते जेके सियासी जमातूं आहिनि सभु जेके बि, उन्हनि जी पंहिंजी इक़्तिदारी जंग आहे। मां त इहो ॾिठो आहे त हिकिड़ो डी चौक बंदि कंदो आहे इस्लामाबाद जो, त ॿियो वरी उनखे हटाईंदो आहे। वरी जॾहिं जेको बंदि थो करे डी चौक सॼो धरणो थो हणे, वरी उहो जॾहिं अचे थो हुकूमत में, त वरी जेको पहिरियों हुयो वरी उहो डी चौक ते ईंदो आहे। पोइ इहो मूंखे डी चौक खे मां ॾिसंदे मूंखे तक़रीबन 15-20 साल त मूंखे थी विया आहिनि। त असां चऊं था असां तव्हांखे न अचणु ॾींदासीं, वरी हो था चवनि असां ईंदासीं तव्हां असांखे न अचणु ॾींदो। मां सोचींदो आहियां कमु कॾहिं कंदा? सही ॻाल्हि आहे। हे जेको डिस्टर्ब इन, अब ऐसी सिचुएशन में वो टैलेंट पे क्या खाक नज़र डालेंगे? ये कराटा मास्टर है, ये सिंगर है, ये बहुत अच्छा अदाकार है, ये UFC फाइटर है, नज़र ही नहीं पड़ेगी। वो अपने मसले में फंसे हुए हैं। तो ये जो कुर्सी जो जमहूरियत आहे न जेका, अलाह से तोखे बख़्शे ॾेई। न मूंखे न खपे, अलाह माफ़ करे, मूंखे न खपे। बाक़ी असां जिथे आहियूं उते ख़ुशि आहियूं। शायदि तव्हां 15-20 साल चई विया, अञा शायदि 15-20 साल असांखे लॻंदा सम्झण जे लाइ। सम्झण जे लाइ असांखे वॾो टाइम लॻंदो, पर 15-20 साल अञा डिस्टर्ब रहंदो। अञा डिस्टर्ब रहंदा। अल्लाह ख़ैर करे। इन ई ॻाल्हि ते तव्हां ई कुझु ॿुधाए छॾियो, हिन डिस्टर्बेंस मां असांखे कढो भला। जहिड़ो असांखे सम्झो आहे अवां, जहिड़ो असांखे सम्झो आहे अवां, रब ॼाणे असीं अहिड़ा माण्हू न आहियूं। ओ मौला ॼाणे असीं अहिड़ा माण्हू न आहियूं। अञा असांखे परखियो नाहे अवां, अञा असांखे परखियो नाहे अवां, रब ॼाणे असीं अहिड़ा माण्हू न
ओ मौला जाने असी एड़ा मानो असी संगत में सिरजण वारा आहियूं अवां वांगुर कदा न किनारा आहियूं असी संगत में सिरजण वारा आहियूं अवां वांगुर कदा न किनारा आहियूं जेको असां सोचो आए अवां जेको असां सोचो आए अवां रब जाने असी अहिड़ा माण्हू ओ मौला जाने असी अहिड़ा माण्हू असाते आगे नाराज क्यों सहूं था कई आवाजों बेवाजिबियों सदाई असाते आगे नाराज क्यों सहूं था कई आवाजों बेवाजिबियों सदाई ज़ाहिद के झिणकियो आए अवां सदाई ज़ाहिद के झिणकियो आए अवां रब जाने असी अहिड़ा माण्हू ओ असी दिल जा सच्चा ऐं सादा माण्हू असी दिल जा सच्चा ऐं सादा माण्हू नातो रखी बि ॼाणू तन भाई बि ॼाणू असी दिल जा सच्चा ऐं सादा माण्हू असी दिल जा सच्चा ऐं सादा माण्हू यारी रखी बि ॼाणू तन भाई बि ॼाणू असी दिल जा सच्चा थैंक यू ईअं त लॻे ॼण उहो वक़्तु वापसि मोटी आहे 20 साल तव्हांखे पोइ ते मोकिले छॾियो थी वाकई पोइ हिते मोकिले छॾियो माशाल्लाह माशाल्लाह अॼु बि तव्हांजी आवाज़ सेम ऐं उहो ई एनर्जी राज़ अल्लाह पाक जो माशाल्लाह लख शुक्र है मालिक जो माशाल्लाह राज़ छा आहे कुछ दुआऊं आहिनि कुछ मेहनत आहे कुछ नियत आहे राज़ कंदा आहियो रियाज़त थींदी आहे रोज़ कोशिशि कंदा आहियूं कॾहिं कॾहिं कराची में थोरो प्रॉब्लम थिए थो बाक़ी उते जेकॾहिं आहियूं पंहिंजे इलाइक़े में त रियाज़त थींदी आहे पर हिते बि रिहर्सल वग़ैरह हलंदी आहे सही हैदर बि ॾाढो सुठो ॻाईंदो आहे बिल्कुलु सर हा छा को जोक ॿुधायो मस्त जोक मारा बढ़िया हाणे सुरीलो रागी वेठो आहे ॾियो भला माइक ॾियो माइक माइक हिन पासे कोन्हे बाइक ॾियो न आहे न माइक ईअं ई आ कयांसि तव्हांजो पंहिंजो बाइक आहे नज़र ॾिठो नज़रुनि खे त धड़कन दिल जी ॻाल्हायो हाणे बचण मुश्किल आहे वाह यार हुन अहिड़ो विछायो नज़र ॾिठो नज़रुनि खे वाह हुन ॾे वरी न ॾिसबो कॾहिं मूं त खयो हो कसम मूं त खयो हो कसम हुन ॾे वरी ॾिसबो कॾहिं मूं त खयो हो कसम मूं त खयो हो कसम दिल न मञे थी मुंहिंजी मूं त घणो सम्झायो वाह वाह हाणे बचण मुश्किल आहे किरण यार अहिड़ो तो विछायो मुंहिंजो त कमु आहे यार विछाइण मुंहिंजो कमु आहे फासाइण मुंहिंजो कमु आहे तो किशोर कुमार याद यार श्री साहब हला नहीं सर अभी आपसे भी गाना सुनेंगे
मुझे तो नहीं आता। नहीं, हम तो गवाएंगे, ऐसे कैसे? नहीं, आपसे फाइट देखेंगे अभी। हलो वो ब्रेक वठो भला था। रंगन भरी शाम में अॼु माशाल्लाह किरण नबासी जी तमामु सुठी होस्टिंग ऐं उन सां गॾोगॾु एॾो प्यारो महिमान असांजो, हिन सां गॾोगॾु ज़रे घटि ब्रूसली वांगुरु असांजो कोई माशाल्लाह तमामु बेस्ट महिमान ऐं नाचीज़ हैदर कादरी। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु आहे, काॾे बि वञिजो, मोटी था अचूं। मेरा तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भई शाम में। जंहिं बि हाणे पंहिंजी टीवी ऑन कई आहे ऐं तव्हांखे जेकॾहिं ख़बर न आहे त असां सां गॾु स्टूडियो में केरु मौजूदु आहे, त मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि। असां सां गॾु कराटे चैम्पियन निसार स्माइलर हिते मौजूदु आहिनि, हैदर कादरी असां सां गॾु आहे, ज़ाहिद गुल साहब बि असां सां गॾु आहिनि। सो ॿीहर वरी सभिनीनि खे भलीकार कंदासीं। अच्छा सर, ये बताइए कि कौन कौन से दाव होते हैं और पंच किस तरह बनाया जाता है, पंच कैसे मारा जाता है? पंच जो है, मैं वैसे मुझे पिंच करना तो आता है, पंच नहीं आता। पंच काफ़ी लोगों को अभी देखें ब्लैक बेल्ट में लोग, मैं देखता हूँ फेसबुक पर। एक मिनट सर, ये इतनी शरारती है और मैं आपके बराबर में बैठा हूँ और ये बोल रही है कि पंच कैसे मारा जाता है। कैसे मारा जाता है सर, जरा प्लीज मार कर बता देना। अब आप लोगों को जानने पहचाने है, मैं क्या कर सकता हूँ। सर ऐसी बात नहीं, अब आपके 18 आ गए, आपकी भी जान पहचान हो ही गई। तो क्योंकि इतने मिलियंस लोग देख रहे होते हैं फेसबुक को, तो उन लोगों को पंच नहीं बनाना आता, फिस्ट किस तरह बनाया जाता है। तो फिस्ट जो होता है यूँ करके क्रॉस योर थंब ऑन योर 1 3/4 फिंगर। फिस्ट ये फिस्ट ये फिस्ट ये फिस्ट ऑफ फ्यूरी, ये हो गया फिस्ट। तो ये हो गया बनाते हैं कि पर फर्स्ट एंड 3 सेकंड कि 1 3/4। हाँ, ये फिस्ट इस तरह नहीं, इस तरह नहीं, ये तीन आपने इस करी, ये इस तरह होती है। ओ ये यहाँ पे, ये बिल्कुल ये ऐसे करके, और तो इसमें पावर होती है पूरी। तो इसलिए जिस वक्त हम फोटो फेसबुक पे डालते हैं तो हम कोशिश नहीं करते कि मतलब है कि हमारी जो टेक्निक है कितने लोग देखें, कितने ग्रैंड मास्टर देख रहे हैं। ख़ास तौर पर जापान के ग्रैंड मास्टर वो देख रहे होते हैं, वो देखते हैं कि ये लोगों को फिस्ट नहीं बनाना आता। तो काफ़ी तकलीफ़ होती है मुझे भी जब वो मुझे टेलीफोन करके बताते हैं कि देखो यार आपके लोगों को। मैंने कहा भी मैं तो यहाँ रहता हूँ इंग्लैंड में, मैं तो पाकिस्तान में नहीं रहता। लेकिन बहरहाल कहने का मतलब ये कि इंसान को जिस वक्त कोई फ़ोटो भेजता है या कोई पोस्ट करता है अपनी पोस्ट को, फ़ोटो को, तो देख ले, चेक कर ले कि मेरा स्टैंड ठीक है नहीं, कि जो स्टैंड करते हैं फ्रंट नी बेंड होनी चाहिए, बैक लेग स्ट्रेट होनी चाहिए और ये इसका फिस्ट होना चाहिए। ये नहीं होना चाहिए इस तरह स्ट्रेट, क्योंकि जिस पंच मारते हैं स्ट्रेट इस तरह मारते हैं, इस तरह नहीं मारते पंच। हम इस तरह मारेंगे तो ये टूट जाएगा रिस्क, अगर ज़्यादा बैंड होगा तो ये टूट जाएगा। तो इसलिए स्ट्रेट फॉरवर्ड होता है, जिस तरह गन होती है, गन के ऊपर वो ब्रैकेट से लगा होता है, निशाना मारते हैं, इसी तरह बिल्कुल यही है, ये सीधा। थोड़ा उधर करें ना। कैसे कैसे पता चलेगा? तो बस, और अगर कोई पंच मारता है तो ब्लॉक करते हैं, नी इनसाइड होता है और ये आउटसाइड होता है इस तरह। ये बॉडी क्लियर होनी चाहिए आपकी बॉडी, और ये ना किस तरह होनी चाहिए, अवे फ्रॉम योर बॉडी। कोशिश करें सर थोड़ा उस साइड। और सीखने की क्या उम्र है, कब सीखा जाता है? वैसे बेस्ट उम्र जो होती है वो 5 साल की है। सही। तो और इसके लिए कभी टू लेट नहीं होता। और अगर मैं सीखना चाहूँ? हाँ, आप भी सीख सकती हो। लेकिन अब हड्डियाँ इजाज़त। मैंने काफ़ी लोगों को सिखाया, जो उनके बच्चे मेरे पास आते थे सीखने के लिए, वो बैठे रहते थे, अंग्रेज़ लोग की बात कर रहा हूँ। तो मैं उनको कहता था, मैं कहा आप चले जाओ या फिर अगर सीख लो। कहता हम तो टू लेट हो गए। मैं कहा ओल्ड हो गया हूँ काफ़ी, 50-60 साल की उम्र है ये। मैं कहा नेवर टू लेट, इस गेम के लिए कभी टू लेट नहीं होते। हाँ, फाइट के लिए टू लेट है। हड्डियाँ भी मजबूत होनी चाहिए। नहीं, हड्डियाँ मजबूत हो जाती है जैसे प्रैक्टिस करते हैं, रिहर्सल करते हैं। तो लेकिन यह है कि जिस वक्त आप सिखाते हैं
उसके लिए आपकी कोई एज नहीं होती। अच्छा ये बताइए कि आपके प्रैक्टिस के अंदर वो कौन सी ऐसी चीज़ें हैं जो आप बहुत मोहतात रहते हैं, जैसे प्रैक्टिस में आपको कौन कौन चीज़ों की ज़रूरत पड़ती है, डाइट में आप लोग क्या लेते हैं? डाइट वगैरह ये तो सब लोगों ने बातें बनाई हुई है, कोई डाइट कोई, मैं तो हर चीज़ खाता हूँ, फिर भी माशाल्लाह देखो सही ठीक हूँ मैं और जीत भी रहा हूँ। कोई लोग पूछते हैं कि मतलब आप क्या करते हैं, प्रैक्टिस करते हैं या वेट ट्रेनिंग करते? मैंने वेट ट्रेनिंग भी नहीं की आज तक। अच्छा। कभी नहीं वेट ट्रेनिंग, क्यों? वेट ट्रेनिंग करने से आपके ना मसल जो बनते हैं ना यहाँ पर तो आप पंच आपका ये बैंड रहेगा और मेरा सीधा हो जाएगा, देखो बिल्कुल 1/2 इंच और 1 इंच जो है एक्स्ट्रा हमारा पंच, जैसे हम फाइट करते मारते हैं तो रीच करेगा, उसके नज़दीक पहुँच जाएगा। अगर मैं ट्रेनिंग करूँगा वेट ट्रेनिंग वगैरह तो मेरी मसल बनेंगे यहाँ पर, तो मसल जो है वो पंच यहाँ इस तरह आएगा, इस तरह नहीं होगा सीधा। सही, तो वो रेसलर्स के लिए बहुत ज़रूरी होता है वेट लिफ्टिंग। और क्योंकि जो ट्रेनिंग करते हैं, वेट ट्रेनिंग करते हैं या मसल बनाते हैं तो उनका पंच सीधा नहीं लग सकता। वो जिस तरह बॉक्सर हो गए, बॉक्सर की मसल बने होते हैं, उनका बिल्कुल सीधा नहीं हो सकता कभी भी, इस तरह रहेगा उनका बैंड आर्म। सही। मैं भी किसी ज़माने में ब्लू बेल्ट था, फिर मुझे कुछ लड़कों ने मारा, उसके बाद मैंने बेल्ट ही फेंक दिया। मैंने कहा नहीं भाई, नहीं कई लोग एडवांटेज समझते हैं कि भी हमने सीख लिया तो अब लोगों को मारने। सर मैं मजाक के अलावा, मैं जब छोटा था तो मैं ये सीखता था लड़काना में स्टेडियम में, तो 7-8 साल मेरी उम्र थी, तो उस वक्त अभी अब तो मैं काफ़ी मैं वो सिंधी में जो चवंदा हूँ कलाबाजू भी खाईंदो आहियां, अॻिते पोइते ईअं बि कंदो आहियां। अब अगर मैं अब पता नहीं है 20-25-30 साल हो गए हैं कि मैं कर पाऊँगा कि नहीं पाऊँगा। अब तो अगर मैं कोशिश भी करूँ हड्डी वड्डी नहीं थी, नहीं अब नहीं कर सकते, इंसान को वो है ना कंटिन्यूस करना पड़ता है, कंटिन्यू चले नहीं सर। हाँ अब मैं पानी में करता हूँ। हाँ वो पानी होता है ना उसमें ये कंटिन्यू थोड़ा मन रखंदो आहियां माना, समझ थी कर बात तो समझी अब पर तव्हां छो छॾे ॾिनो? यार उन टाइम मतलब अचण वञण टाइम थोड़ो माना वो खपंदो, मूंखे ॾाढो शौक़ु हूंदो हो, छो त उन टाइम मां ब्रूस ली खे वॾो पसंदि कंदो हुउमि। जॾहिं मां नंढो हूंदो हुउमि न, मां ब्रूस ली दुनिया जो हिकिड़ो वॾो मार्शल आर्ट, ब्रूस ली सर नहीं वो एक फिल्म एक्टर, लेकिन एक्टर भी था, लेकिन ओरिजिनल भी करता था। वो ओरिजिनली तो था, ओरिजिनल था, उसके बाद एक्टर बना। हाँ बिल्कुल इस तरह। तो उनखे मां वॾो उन मां इंस्पायर हूंदो हुउमि, पोइ वार बि मां उन वांगुरु रखी करे कॾहिं कॾहिं मां मलाइशिया वियो हुउमि ड्रामे जी रिकॉर्डिंग, हुते हिकिड़ो रॉय हूंदो हुयो, KTN जो ड्रामो हुयो, पोइ रॉय एजेंसी जेको हूंदो हो जेको असांखे हुते स्पॉट्स ते वठी वेंदो, पोइ टूटी फ्रूटी अंग्रेजी सॼो ॾींहुं उन सां मां ॻाल्हाईंदो, पोइ मन खे सम्झाईंदो, पोइ मां छा कंदो हुउमि, वार मुंहिंजा हेठि किरियल हूंदा न, मां ब्रूस ली वांगुरु जेके थी करे मां जॾहिं ब्रूस ली रड़ियूं कंदो हुउमि न, उहो सॼो ॾींहुं खिली 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 ॿुटियो पियो हूंदो रॉय, चवंदो यार यू आर नाइस मैन ब्रूस ली। मां जो बसि कोशिशि कयूं था। सो उन खां पोइ सर ये कूड़ा बंदूक आ गई, ये वो, तो अब तो कराटे की वो नहीं, लेकिन लोगों अपनी जान के लिए सही है। ठीक है, कई दफ़ा बंदा होता है जैसा कार में कोई बैठा है, मोटरसाइकिल पे आए हैं बदमाश आके गन रख दिया तो वो तो नज़दीक है ना, वो तो तुम मतलब कर सकते। वैसे एक चीज़ है, मैं कहती हूँ कि ठीक है मर्दों को सीखनी चाहिए फाइट वगैरह या कराटे, लेकिन आज के दौर में लड़की को लाजमी सीखनी, बहुत सीखती है, बहुत जरूरी है लड़कियों के लिए। खिल निकरी वेंदी सीखनी तो सबको, बच्चों को सबको चाहिए वैसे न करण, छोकिरियूं छा सिखंदियूं? न छोकिरियूं थी सीखी सघनि, सेल्फ प्रोटेक्शन आहे, सेल्फ डिफेंस आहे, सिखी सघनि थियूं, पर वो भी उन्हें जॾहिं खिल ईंदी वञे। आजकल जो कुछ हो रहा स्ट्रीट्स के अंदर, गलियों के अंदर, बाजारों के अंदर, ये बच्चियों को सीखना चाहिए, बहुत ज़रूरी है, बहुत ज़रूरी है बच्चियों के लिए, खास तौर पर बच्चियों के लिए। नहीं बहुत ज़रूरी है, इहा ॻाल्हि तव्हां वारी ठीकु आहे, पर वो तॾहिं बि तव्हां छा बि केॾी बि कराटे मास्टर हुजे न छोकिरी, उनखे जेकर थोरो बि धकु लॻंदो न, उहो सैंडल लाइण शुरू थी वेंदी, कराटो विसरी वेंदो हुन खां। हा न, छो जो पहिरियों असांजो आहे ई ऑप्शन इहो, हा न, हील वारी हुजे पर उन ते या वार पटण वग़ैरह। सो यहाँ पर वैसे कराची के अंदर भी काफ़ी क्लब हैं, जो एक नूर मोहम्मद साहब हैं यहाँ पर मलीर के अंदर, मलीर हाट के अंदर सिखाते हैं, तो वो भी काफ़ी ट्रेनिंग दे रहे हैं बच्चों को, तो मुझे खुशी हुई जाकर मैंने देखा, तो वो अच्छी ट्रेनिंग दे रहे हैं काफ़ी। आपको अगर कोई अप्रोच करना चाहे और कोई सीखना चाहे तो कैसे आपको कांटेक्ट करें? वो मुझे फेसबुक पे कर सकता है, व्हाट्सएप पे कर सकता है, आपके ज़रिए टेलीफोन ले सकता है मुझसे, मेरा यानी कि, तो मैं आप दे दें मेरे टेलीफोन नंबर, नो प्रॉब्लम। सही, तो वैसे कांटेक्ट कर सकते हैं आप। सही ज़बरदस्त है। इते हिकिड़ो गानो भी एंजॉय करे वठो। ज़बरदस्त सर। ज़ाहिद साहब कहिड़ो गानो पिया ॿुधायो? तव्हांखे नओं हिकिड़ो सॉन्ग ॿुधायूं था जेको अॼुकल्ह
टिकटॉक जी दुनिया में इलाही वायरल थियो आहे मुंहिंजो शाइरी आहे मुंहिंजी कंपोज़िशन में आहे। दिल टुटण खां पोइ गंढिजी टवले थी पर दिल टुटण खां पोइ गंढिजी टवले थी पर उहा साॻी चाहत चाहत ते रहंदो रस्मनि ऐं रवाजनि सां रलिजी टवले थी पर रस्मनि ऐं रवाजनि सां रलिजी टवले थी पर इतबार भरोसो ऐं बेसाह किथे रहंदो दिल टुटण खां पोइ गंढिजी टवले थी पर चङनि भलनि जा ज़ाहिर चहिरा थी पवंदा थोरो चोर चपल खे ॾिस कई पधरा थी पवंदा चङनि भलनि जा ज़ाहिर चहिरा थी पवंदा थोरो चोर चपल खे ॾिस कई पधरा थी पवंदा थोरो चोर चपल खे ॾिस कई पधरा थी पवंदा हिते केरु न कंहिंजो आहे ऐं को बि न पंहिंजो आहे हिते केरु न कंहिंजो आहे ऐं को बि न पंहिंजो आहे पंहिंजो साह बि पंहिंजो साह साह किथे रहंदो दिल टुटण खां पोइ गॾिजी टवले थी पर उहा साॻी मोहबत चाह किथे रहंदो ज़ाहिर दिल इहा का नई ॻाल्हि न यारो सूरनि ऐं सदमनि जो नओं साल न यारो ज़ाहिर दिल इहा का नई ॻाल्हि न यारो सूरनि ऐं सदमनि जो नओं साल न यारो सूरनि ऐं सदमनि जो नओं साल यारो न ऐं न कर सां ऐं कूड़े भाकुर सां न ऐं न कर सां ऐं कूड़े भाकुर सां इहो याऊं ठरण वारो आह किथे रहंदो रस्मनि ऐं रवाजनि सां रलिजी टवले थी पर इतबार भरोसो ऐं बेसाह किथे रहंदो दिल टुटण खां पोइ गंढिजी टवले थी पर उहा साॻी चाहत चाह किथे रहंदो उहा साॻी चाहत चाह किथे रहंदो उहा साॻी चाहत चाह किथे रहंदो ही तव्हांजो ॾाढो वायरल थियो आहे गानो जी जी टिकटॉक ते जी, जी। त ही हाणे जो गानो आहे तव्हांजो हाल ही recently? कुछ वक्त अॻु में जो आहे 5-6 महीना खनि थिया अच्छा अच्छा कुछ नवा गाना अची रहिया काफ़ी सारी नयूं शयूं आहिनि जेके इंशाल्लाह हाणे जल्दी ईंदियूं अच्छा ज़ाहिद जी हिकिड़ी ॻाल्हि मां अॼु ईअं दिलि चए थी छो त मां दिलि सां ॻाल्हाईंदो आहियां बिल्कुलु हरूर न ॻाल्हाईंदो आहियां ज़ाहिद में हिकिड़ी अहिड़ी क्वालिटी आहे हिकु त हिन जी सिलेक्शन ॾाढी सुठी हूंदी आहे ऐं हीउ सिलेक्टिव गाना ॻाईंदो आहे हरू भरू न ऐं यकीन कयो हिन जी जेका सिलेक्शन आहे न मूंखे त एतिरी पसंदि आहे हाणे जेके बि अॼु 3 गाना ॻाया अथई न उहे सभु मतिलबु माना तमामु घटि माण्हू हूंदा जेके हुनखे डिसलाइक कंदा पर तक़रीबन लाइक कंदा त अहिड़े क़िस्म जो आर्टिस्ट न मां इहो चाहींदुसि पंहिंजे सिंध वासियुनि खे बि ऐं जेके ॿिया इदारा आहिनि त अहिड़े क़िस्म जे आर्टिस्ट खे कॾहिं बि मिस न कयो
सही ॻाल्हि आहे। अच्छा, तव्हां हैदरियुम खे ज़रूरु ॿुधाइजो त माशाल्लाह तव्हां मल्टी टैलेंटेड एक्टर आहियो न, ऐं तव्हां सीरियस एक्टिंग बि तमामु घणी कई आहे, पॉज़िटिव रोल्स बि तमामु घणा कया आहिनि, पर कॉमेडी जी तरफ़ तव्हांजो जेको हिकिड़ो अचणु थियो उहो कीअं थियो? उहो जेको मुंहिंजो स्टार्ट हुयो, मां आयांसि बेसिकली शुरूआति मुंहिंजी थिएटर आहे, ऐं मुंहिंजी जेका हिन फील्ड में एंट्री थी हुई उहा वैसे कॉमेडी ई थी हुई। उन खां बाद में जीअं मौक़ा मिलंदा विया, असां हिते आयासीं कराची में, कमु कयोसीं टीवी जी दुनिया में। उन खां पोइ ॿिया रोल्स बि कयासीं। हिकिड़ो मुंहिंजो ड्रामो हुयो कच्चा धागा, जंहिंमां मां कन्वर्ट थियो हुयुसि संजीदा रोल्स में, ऐं उन खां पोइ वरी बाक़ी हिन वक़्तु जेको तव्हां ॾिसो था या जेको कॉमेडी ऐं कुझु शयूं, सच ॻाल्हि इहा आहे त उहो वक़्त जी नज़ाकत आहे। हिकिड़ो डाउनफॉल अचे थो कंहिं अहिड़ियुनि शयुनि ते, जीअं मिसाल आहे ड्रामा असां जंहिं लेवल जा विच में कयासीं, तव्हां ॿुधायो कोमल ड्रामो कयोसीं, कोरो कागज़ कयोसीं, इन क़िस्म जा ड्रामा कयासीं। पोइ उहे ड्रामा बंदि थिया, उहे ड्रामा न ठहणु लॻा, हाणे बि कोन था ठहनि अहिड़े क़िस्म जा ड्रामा। त हाणे छा कजे? प्लेटफॉर्म आहे कोन, ड्रामो त स्पेशलाइज़ेशन त उहो ई ड्रामो आहे जेको तव्हां चओ था, पर पाण खे सर्वाइव करण जे लाइ हिकिड़ो टाइम ईंदो आहे माण्हू जी ज़िंदगी में। वरी जॾहिं तव्हां हुन ट्रैक ते चढ़ो, वरी जॾहिं तव्हांखे उहो प्लेटफॉर्म किथे मिले, तेसि ताईं तव्हां जेकॾहिं चुप रहंदव त तव्हां फिल वक़्तु मतिलबु गुमनाम थी वेंदव। इन जे करे जेकॾहिं स्किल हिकिड़ो आहे त मां उन स्किल खे कोशिशि कंदो आहियां त माना अवेयर कयां, उनखे परफॉर्म कयां ऐं पंहिंजो पाण खे मतिलबु इन रखां। त इन जे करे इहा सभु कुझु माना कॉमेडी बि करणी पवंदी आहे। बाक़ी हिकिड़ो आर्टिस्ट उहो आहे त जेको रोल मुख़्तलिफ़ करे, सो परफेक्ट त सच ॻाल्हि इहा आहे। अञा बि माना अलाए केतिरियूं शयूं जेके अचनि कोन थियूं ऐं करे नथा सघूं, पर कोशिशि आहे। त ईअं न आहे त मतिलबु हाणे जेसि ताईं तव्हांजी लाइफ पई हले थी, मूंखे यकीन कयो घणा माण्हू के कहिड़ा दोस्त या माण्हू चवंदा आहिनि यार हीउ वॾो टैलेंटेड आहे, त सच ॻाल्हि इहा आहे। मां सोचींदो आहियां यार एॾी ज़िमेदारी सां माण्हू चवनि था, पोइ अञा ॼण ज़िमेदारी वधीक माना ख़ौफ़ थियणु लॻंदो आहे यार हाणे हिन जी अप्रोच ते लहिणो आहे। ईअं न त माण्हू मूंखे एॾो कुझु सम्झनि था, या जेके बि आहिनि थोरा घणा जेके माण्हू मूंखे पसंदि कंदा आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो उन्हनि जी हिकिड़ी उमेदु आहे त माना हैदर हिकिड़ो हीउ कमु करे सघे थो, सुठो कमु कंदो आहे। हाणे मां उन्हनि जी उमेद कीअं टोड़ियां? पोइ इहा ॼण ज़िमेदारी वधी थी वञे, पोइ अञा ॼण माना हिकिड़ो माण्हू हूंदा आहिनि जंहिंखे तव्हां तारीफ़ कयो त उहे वरी मतिलबु दिमाग़ में विहारींदा आहिनि। कॾहिं बि कामयाबी खे दिमाग़ में न विहारणु घुरिजे ऐं नाकामी खे दिलि में न विहारणु घुरिजे। मां नाकामियूं बि खोड़ दफ़ा ॾिसंदो आहियां, ॾिठियूं आहिनि ऐं अञा ताईं हलनि थियूं, पर मां दिलि में उन्हनि खे जॻह न ॾींदो आहियां। ऐं कामयाबी जॾहिं बि मूंखे मिलंदी आहे त मुंहिंजी इहा कोशिशि रही आहे त मां हिनखे दिमाग़ में न विहारियां, छो त इहा जेकॾहिं दिमाग़ में वेठी न, पोइ माण्हू पंहिंजे उन कम खां बि हटी वेंदो, मतिलबु उहो पाण खे डिसबैलेंस करे छॾींदो, पोइ संभाले न सघंदो। पोइ हुनजे लाइ ईअं थींदो कटा के पर परिंदा तो क्या हुआ ज़मीन पे चल न सका आसमां से बि गया। माण्हू जे जॾहिं दिमाग़ में उहा शइ वेहिजी वेंदी आहे, माण्हू पाण खे सम्झणु लॻंदो आहे न, त पोइ कमु ख़राबु थी वेंदो आहे। हिन जे करे ख़ुदा जी ज़ात ते तव्हांखे यकीन हुजे, एतमाद हुजे, पंहिंजे कम ते ऐं पंहिंजो पाण ते बि हिकिड़ो यकीन हुजे त माना मां घणो कुझु करे सघां थो। कमी पेशियूं थींदियूं आहिनि, नाकामियूं थींदियूं आहिनि, इन्हनि खे तव्हां इहे हेडल्स जेके आहिनि न, इन्हनि खे तव्हां इग्नोर कयो, तव्हां हलो जेका मुस्तक़िल मिज़ाजी आहे न, उहा कामयाबी तव्हांखे उहा ॾियारींदी आहे। ऐं मां जंहिं सफ़र ते हलियो आहियां, सची ॻाल्हि इहा, जेको मां सोचां थो न, मां त न पहुतो आहियां उते, पर मूंखे अलाए छो ईअं लॻे थो त मां जेकॾहिं ईअं कंटिन्यूसली रहियुसि न, मां उहा जाइ ज़रूर पकड़ींदुसि जेका मुंहिंजे दिमाग़ में। इंशाल्लाह इंशाल्लाह। सर जैसे अभी एक्टिंग की बात हो रही है, आपने भी एक्टिंग की है और अभी आपकी एक मूवी भी आ रही है। मैंने स्टेज ड्रामा किया है कराची के अंदर, भोली भाली सुर दिल बेईमान 1980 के अंदर, और फिर मैंने कहता फ्लैटिस होटल लाहौर के अंदर रंगीले साहब के साथ, नन्हे साहब के साथ, ख़याम सरहदी के साथ, तो मैंने मेन करैक्टर किया था। वाह वाह। तो उस वक्त तो नाहिद खानम का ड्रामा था, वो डायरेक्टर थी, अल्लाह ताला जिन्हें भी करे उनको, तो उन्होंने मुझसे करवाया। अभी शमी बारा साहिबा का भी एक मूवी की थी आपने, मुंडा बिगड़ा जाए। मुंडा बिगड़ा जाए मैंने किया, उसने वो एक और थी इनकी मूवी, मुझे याद नहीं आ रहा, तो उसमें मुझे उन्होंने रखा था, लेकिन मेरे पास वक्त नहीं था रहने के लिए, मैंने कहा मैं 2 हफ्ते के मैं जा रहा हूं। अभी एक और भी मूवी आप कर रहे हैं?
जी मूवी में करता रहता हूँ, ड्रामे वगैरह करता रहता हूँ। इंग्लिश मूवी में करता हूँ, इंग्लिश ड्रामे, होलीओक, ग्रेंज, लेमिडल फार्म, द स्ट्रीट के नाम से वो सोप चल रहे हैं। टूर्नामेंट समथिंग, हाँ 60-70 साल से चल रहे हैं वो ड्रामे वहाँ टीवी पर। तो ज़्यादा मज़ा आपको एक्टिंग में आता है या अपने कराटे में आता है? नहीं, कराटे की तो बात और है ना, वो तो मेरा अपना शौक है ना। और ये शौक नहीं है, ये भी शौक है, बचपन से शौक है मुझे। ये भी शौक है। ये भी बचपन से शौक है। तो दोनों ही शौक में से आप सबसे ज्यादा जो आप अगर कहें कि आप मार्क्स किसको देंगे, तरजीह किसको मैं देंगे? मार्क रेडियो को दूंगा, क्योंकि मैं रेडियो भी करता हूँ, मेरा अपना रेडियो स्टेशन चलता है, तो मुझे संभालना पड़ता है सारा कुछ, तो इसलिए मैं रेडियो पे ज़्यादा टाइम देता हूँ। सही, ज़बरदस्त। चले, ये तो बहुत अच्छी बात है। हैदर, तव्हां पोइट्री जो भी शौक़ु रखो था, ऐं तव्हांजी पोइट्रीज़ माशाल्लाह ॾिसंदी आहियां ॾाढियूं फेमस थींदियूं आहिनि टिकटॉक ते। हर कोई स्टेटस हणंदो आहे ऐं कोई न कोई जेको आहे हुन ते लिपसिंग बि कंदो आहे, या त वरी जेको आहे पाण एक्ट कंदो आहे त मां मतिलबु इहो डायलॉग मां चयो आहे जीअं, त इहो मतिलबु हिकिड़ी शोहरत आहे या बि? इहो हिकिड़ो ज़ाहिर टिकटॉक ॾिसो न, दौर सां गॾु दौर चेंज थो थिए, त उन शयूं जेकॾहिं असां दौर सां गॾु न हलंदासीं। पर एॾी सीरियस पोइट्री? सीरियस मुंहिंजी थोरी लिखियल हूंदी आहे। न, लिखियल त तव्हांजी न आहे, पर तव्हां चूज़ एॾी सीरियस कंदा आहियो। सब्जेक्टिव हूंदी आहे जंहिंमें मैसेज आहे, हुन में मैसेज हूंदो आहे, मैसेज आहे, नो डाउट हुन में मैसेज आहे। हा, इलाही एक्ट ॾिठा आहिनि। छो त असां तव्हां जेके कमु कंदा आया आहियूं, ऐं हिन वक़्तु सोशल मीडिया जो दौरु आहे, हीअ मोबाइल हर कंहिंजे हथ में आहे। हाणे हिकु आम माण्हू यूज़ थो करे ऐं किरन यूज़ थी करे, त फ़र्क़ु हुजणु घुरिजे त तव्हां छा था डिलीवर कयो ऐं आम माण्हू छा थो डिलीवर करे। तव्हां सुठो डिलीवर कंदो त जेको आम माण्हू आहे न, उहो तव्हांखे ॾिसी बि सुठो डिलीवर कंदो। हाणे असां जेकॾहिं आम माण्हू खे ॾिसी करे पंहिंजी शइ छॾे ऐं उन्हनि खे फॉलो कयूं जेके हिन समाज में कुझु डिलीवर नथा करे सघनि, त पोइ मुंहिंजे ख़्याल में असां फ्लॉप थी वेंदासीं, मतिलबु नाकाम थी वेंदासीं। असांजी पंहिंजी हिकिड़ी सोच हुजणु घुरिजे, जंहिंमां मुराद आहे त मां इन करे असां लफ़्ज़ इस्तेमालु थो कयां त असां ऑलरेडी जॾहिं ही सोशल मीडिया न हुई त टेलीविज़न ते कमु कंदड़ रहिया आहियूं। असां PTV हिकिड़ो ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहे, रेडियो जो ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहे, असां इन्हनि सभिनि ते कमु करे चुका आहियूं। उते तरीक़ेकार कहिड़े कम सां कयो वेंदो हुयो, या नेशनल मीडिया हिन वक़्तु जेको कमु करे थी, हुननि जो जेको कमु करण जो जेको स्टाइल आहे ऐं जेको आम माण्हू जो आहे, फ़र्क़ु आहे उन्हनि में। त असां पंहिंजो मयार उहो ई रखंदा अचूं, भली सोशल मीडिया ते छो न कमु कयूं, भली टेक्निकली सहूलियतूं न बि हुजनि, पर असांजो जेको कॉन्टेंट हुजे, या असांजो जेको ॻाल्हाइणु हुजे, या असांजो जेको मक़सदु हुजे, उहो आम माण्हू खां थोरो हटियल हुजे, त तव्हां ज़िंदा रहंदो। सही। अच्छा, हिकिड़ो सुवाल जंहिंमें मां तव्हांखे फसाइणु चाहियां थी, पर मूंखे ख़बर आहे तव्हां हुन मां निकिरी वेंदा। इलाही एक्ट्रेसिस सां तव्हां गॾु कमु कयो आहे, तिन मां हींअर मुंहिंजे ख़्याल में मीडिया में हींअर शायदि माहिया सहरिशा ॿियूं सभु साइड थी वियूं आहिनि। उहा कहिड़ी एक्ट्रेस आहे जंहिंखे अॼु बि तव्हां मिस कयो था ऐं चाहियो था त उहो अॼु बि स्क्रीन ते कमु करे? जेके बि कमु करे चुकियूं आहिनि तव्हां सां गॾु काफ़ी, हिकु त फातिमा मंगी हूंदी, उहो बि सुठो कमु कंदी, जंहिंसां असांजो सॉन्ग बि हुयो, मुंहिंजा सोना सनम रखे मौला भरम, ऐं साइमा चांडियो बि सुठो कमु कंदी हुई। उहे आख़िर में जॾहिं ड्रामा असां कयूं पिया, त मतिलबु हुननि कमु सम्झणु शुरू कयो हुयो, ऐं काफ़ी हुननि जॾहिं हू उन मैच्योर लेवल ते पहुचण वारियूं हुयूं, त हुननि छॾे ॾिनी फील्ड। सो ईअं इहे 2-3 नाला अञा बि मूंखे आहिनि, पर हाणे तव्हां ओचितो सवालु पुछियो आहे त रेहाना तबस्सुम त इलाही कमु कयो आहे तव्हां। उहा त छा चवणु चाहींदव रेहाना जे लाइ, अगरि रेहाना ॾिसे थी असांजी स्क्रीन ते? रेहाना खे त मां अलाए केतिरा दफ़ा रिक्वेस्ट कई, फ़ोनूं कयूं, कॉलूं कयूं, रेहाना मूंखे चयो हैदर प्लीज़ मां कमु न कंदुमि। सच ॻाल्हि इहा आहे, मां काफ़ी फोर्स कयो रेहाना खे न, छो त इन लेवल जी मुंहिंजे ख़्याल में ॿी का बि कोन हुई। अॼु भी रेहाना खे हीअ स्क्रीन मिस करे थी, ज़रूरत आहे रेहाना तबस्सुम जहिड़ी एक्ट्रेसिस जी अॼु बि स्क्रीन खे। ऐं ठीकु आहे, हर कंहिंजी मर्ज़ी हूंदी आहे, हिकिड़े सुठे टाइम ते अगरि तव्हां फील्ड छॾे था वञो, पंहिंजो मां चवंदी आहियां पीक टाइम ते बि छॾणु जेको आहे न, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं फ़ैसिलो
जेको बि करे इंसान उहो सुठो ई करे, पंहिंजे हक़ में बहितर करे। त जीअं मां एक्टिंग छॾे ॾिनी, मुंहिंजे हक़ में शायदि उहो बहितर हुयो, पर ड्रामनि जे हक़ में बहितर न थियो न। न उहा ॻाल्हि ठीकु आहे, पर ॾिसो अॼु बि कंदमि पर स्क्रिप्ट सुठो हुजे त। हा, हिते प्रॉब्लम इहो आहे असां वटि ड्रामनि में त जेके सलीक़े सां कमु कनि, मतिलबु रुॻो ड्रामो शूटिंग जेका आहे, शूटिंग खां पोइ ड्रामो स्क्रीन ते ईंदो आहे, पर शूटिंग खां अॻु में मेल मुलाक़ात, वेहणु, रिहर्सल, प्रैक्टिस, स्क्रिप्ट यादि करणु, इहो जेको हिकिड़ो पीरियड हूंदो आहे न, इन पीरियड में जेके पाण में कूलिक्स वांगुरु असां हूंदा आहियूं, इहे जेके सलीका किन में हूंदा आहिनि, तॾहिं वञी मां अॼु शायदि हिकिड़ो वीडियो ॾिठो गोविंदा जो, जेको माधुरी जे लाइ पियो चवे त माधुरी अहिड़ी त कमाल एक्ट्रेस हुई, ऐं मां चाहियां पियो जेकॾहिं मां पंहिंजी वाइफ सां शादी न हुजे हा मुंहिंजी, त मां माधुरी खे प्रपोज़ कयां हा। ऐं सिर्फ़ु इन जे करे त माधुरी एतिरियूं फिल्मूं कयूं, कॾहिं बि माधुरी खे कोई प्रॉब्लम कंहिंसां न थियो। चई त छा हुनखे तकलीफ़ूं न आयूं हूंदियूं, काफ़ी आयूं हूंदियूं, पर हुन कॾहिं बि न पंहिंजो एटीट्यूड अहिड़ो को ॾेखारियो, ऐं जंहिं लेवल जी स्टार हुई उहो करे सघे पई, पर कॾहिं बि कंहिंखे फील न कराई, कुझु न कयईं। उन्हनि जो अहिड़ो तकिड़ो तरीक़ेकार हूंदो माण्हुनि सां, पंहिंजे यूनिट सां, पंहिंजे क्रू सां, जो हुनखे माना असां मिस कंदा आहियूं। माना त सेम इहा शइ असां वटि बि ईअं ई, तव्हां माशाल्लाह हसमुख आहियो, सुठो हिकिड़ो पंहिंजो जिन सां बि असां त शायदि जॾहिं मिलंदा आहियूं त ॻाल्हाईंदा आहियूं, ठीकु आहे न। पाण त शायदि कॾहिं कंहिं ज़िंदगी में कंहिं कम जे हवाले सां को फ़ोन कई हूंदी त ईअं त कॾहिं फ़ोन ते बि न ॻाल्हायो आहे, पर ईअं लॻंदो ॿिए जे लेखे, ईअं लॻंदो त बाबा हीअ त ॼण ज़बरदस्तु हिननि सां हो, त इहा शइ तमामु अहमियत रखंदी आहे। छो जो कमु एतिरो कयो आहे माशाल्लाह, ऐं अंडरस्टैंडिंग सुठी आहे, त उहा ई ॻाल्हि हूंदी आहे न, तव्हांजो जेको मेंटल आहे स्टेटस जेको आहे, उहो अगरि कंहिं ॿिए सां मिले थो त तव्हांखे कमु करण में मज़ो ईंदो आहे। एनवायरमेंट भले कहिड़ो बि हुजे, तव्हां उनखे पंहिंजे हक़ में करे छॾींदा आहियो। त असां त मतिलबु सेट ते बि अहिड़े एनवायरमेंट में कमु कयो आहे जिते दिलि बि कोन चवंदी कमु करण ते, पर तॾहिं बि सुठो सुठो कमु कयो आहे। सही ॻाल्हि आहे। लाइट न बि हूंदी तॾहिं बि वेठा हूंदा हुआसीं। सो इहा ॻाल्हि पंहिंजो पाण ते बि डिपेंड करे थी, पंहिंजे मथां बि इहे शयूं डिपेंड कनि थियूं। सो वॾी महिरबानी तव्हां सभिनीनि जी, तव्हां सभिनीनि पंहिंजो कीमती वक़्तु ॾिनो। वेंदे वेंदे तव्हांखे गानो भी ॿुधंदासीं। सर, सबसे पहले आपसे कोई मैसेज देना चाहेंगे आप? मैसेज यही है कि बस अपने वालिदैन का ख्याल रखें, वालिदैन का कहना माने, अगर आपने ज़िंदगी के अंदर कामयाब होना है तो ये सबसे बड़ा मैसेज है। सही, ज़बरदस्त। जी हैदर? बस व्हाट्सएप नंबर ते मैसेज करे छॾींदो। उहो त आहे तव्हां वटि। बस ख़ुशि हुजो। ख़ुशि हुजो। तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदो? वैसे वॾा माण्हू ॾींदा आहिनि, असीं हुन लाइ आर्टिस्ट आहियूं। वरी बि हैदर जी ॻाल्हि वांगुरु, ऐं आउं त ख़ासि तरह सां इहा गुज़ारिश कंदुसि, असांजा जेके बि वालिदैन आहिनि उन्हनि खे त पंहिंजे नियाणियुनि खे तइलीम ॾियारियो, उन्हनि जो वधि में वधि ख़्यालु करियो, ऐं उहो जेतिरो थी सघे उन्हनि सां प्यार ऐं मुहबत करियो। छो त उहो चंद अरसे जे लाइ असां वटि महिमान हूंदियूं आहिनि, उन्हनि जो वधि में वधि ख़्यालु रखंदा करियो। ज़बरदस्त। सर, आपका ये व्हाट्सएप नंबर है, जो भी आपको रब्ता करना चाहे इसी व्हाट्सएप नंबर पे आपसे रब्ता कर सकता है सीखने के लिए। जी ठीक है। तो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि, निसार स्माइलर साहब आहिनि, इंटरनेशनल चैम्पियन कराटे आहिनि। सो जेकॾहिं तव्हां हिननि खां सिखणु चाहियो था, या त वरी कुझु अहिड़ियूं टेक्निक्स तव्हांखे हिननि खां सिखणियूं आहिनि, त हीअ 6 महीननि ताईं पाकिस्तान जे अंदरि आहिनि, ऐं तव्हां हिननि सां कॉन्टेक्ट करे सघो था 00447932079555। मां वरी रिपीट कंदमि, 00447932079555 हिननि जो व्हाट्सएप नंबर आहे। त तव्हां हिननि सां हिन ते कॉन्टेक्ट करे ऐं तव्हां अपॉइंटमेंट वठी सघो था, ऐं तव्हां हिननि सां मिली करे तव्हां पंहिंजे फ्यूचर जे बारे में सोचे सघो था। इंशाल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी भाउ। दर्दन जी पंज सूरन जी, पंज दर्दन जी
पंज सूरन जी कैसा गाल करिया ओ कंहिंखे गाह ॾिया अल्लाह कैसा गाल कया ओ कंहिंखे गाह ॾिया पंज दर्दन जी पंज सूरन जी कैसा गाल कया ओ कंहिंखे गाह ॾिया अल्लाह कैसा गाल कया ओ कंहिंखे गाह ॾिया अचो सबको पंहिंजा सूर सले अचो सबको पंहिंजा सूर सले मुंहिंजे सूरन जी लॻो साम जले पल पल में परायन पूरन जी कैसा गाल कया ओ कंहिंखे गाह ॾिया अल्लाह कैसा गाल करिया ओ कंहिंखे गाह ॾिया सब मूं वटि दिलि विंदराय नथा पंहिंजा पंहिंजा बोल ॿुधाय नथा सब मूं वटि दिलि विंदराय नथा पंहिंजा पंहिंजा बोल ॿुधाय नथा हिन अछनि कारन भूरन जी कैसा गाल करिया ओ कंहिंखे गाह ॾिया अल्लाह कैसा गाल करिया ओ कंहिंखे गाह ॾिया ओ दिल वारी बेदल के छा कया ऐ तालिब मौला केॾे वञा दिल वारी बेदल के छा कया ऐ तालिब मौला केॾे वञा हिन इश्क सदे आशूरन जी कैसा गाल करिया ओ कंहिंखे गाह ॾिया पंज दर्दन जी पंज सूरन जी कैसा गाल करिया